बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। असीं हमारी खिदमत में हाज़िर थी विया आहियूं। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम सिंधु। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीराणी, मूंसां गॾु आहे सदफ़ भुट्टो। सदफ़ कीअं आहियो तव्हां? ठीकु आहे? ठीक ठाक, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ज़बरदस्त आहियां। ऐं 2 ॾींहं मोकलुनि जा यकीन तव्हां सुठा गुज़ारिया हूंदा। इलाही सुठा गुज़ारिया। इहो जेको इलाही ऐं उन खां पोइ इलाही सुठा गुज़ारिया, इन में बि हिकु राज़ आहे। मुंहिंजा 2 ॾींहं त छुटी जे इलाही ख़राबु गुज़रिया आहिनि, जेकी सिधी सी ॻाल्हि आहे। हिकिड़े ॾींहुं जेको आहे इहो सोचींदा आहियूं त अॼु असांखे सवेर न आहियूं, थोरो असां आराम सां उथंदासीं रेस्ट करे, पर मतिलबु हिकिड़ी रूटीन अहिड़ी ठही वेंदी आहे इंसान जी, उन टाइम ते अखि खुली वेंदी आहे ऐं पोइ वरी वापसि निंड न आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जंहिं ॾींहुं मोकल हूंदी आहे त माण्हू उथंदो ई उन ॾींहुं सवेर आहे। इहा ई थी आहे मूंसां हालत। जॾहिं जॉब जो को सिलसिलो हूंदो आहे या काॾे वञिणो हूंदो आहे त पोइ निंड वठी वेंदी आहे। ऐं जेकॾहिं मोबाइल में अलार्म सेट थियल हूंदा, अलार्म 2-4 भेरा जॾहिं असांखे जगाइण जी कोशिशि कंदो आहे, पोइ वञी 5 भेरे असीं उथंदा आहियूं। पर जंहिं ॾींहुं मोकल हूंदी आहे, ख़बर आहे सुबुह कुझु बि न आहे, कम ई कोई कोन्हे, जल्दी था बिना अलार्म जे। बहरहाल ऐं संडे जो जेको ॾींहुं हुयो उहो त फैमिली सां गॾु घुमण फिरण में गुज़री वियो। सही। बहरहाल तव्हांजा 2 ॾींहं मोकलुनि जा तव्हांजा बि गुज़री विया आहिनि। ऐं अॼु वरी सूमर जो ॾियारो आहे, यकीनन कमकार ते तव्हां निकिरंदव। रब करीम जे हुज़ूर में दुआ कयूं था तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक ख़ुशख़ुरम ज़िंदगी गुज़ारियो, सुकून वारी ज़िंदगी गुज़ारियो। जेके ख़्वाहिशूं तव्हां नेक आहिनि दिलि में, उहे तव्हांजूं पूरियूं थियनि। 3 शयुनि जो ख़्यालु रखंदा कयो, ख़ासि तौर ते तव्हां यकीनन कामयाबु हूंदो। जॾहिं बि को माण्हू मिले त उनखे चवंदा कयो अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहे। उन खां ईअं पुछा कंदो त उनजी दिलि वॾी थींदी। ऐं गॾो गॾु हू बि तव्हांखे मुस्कुराए जवाबु ॾींदो, वालेकुम सलाम, यानी तव्हां ते बि सलामती हुजे। ऐं ॿियो, महफ़िल में जेकॾहिं ॾिसो गुंजाइश न आहे का वेहण जी, त जेकॾहिं को ॿियो महफ़िल में नओं माण्हू अचे थो त तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे त तव्हां हुनखे जॻह ॾियो। इहो सिर्फ़ु महफ़िल जो आदाब न आहे, पर जेकॾहिं तव्हां पब्लिक पॉइंट कंहिं बस ते सफ़र कयो था त कंहिं वॾड़े खे, कंहिं बुज़ुर्ग खे जाइ ॾींदो त उनजी दिलि में तव्हांजे लाइ तमामु घणी मोहबत पैदा थींदी। ऐं जेको शख़्स तव्हां सां मुखातिब थिए थो, जेको ॻाल्हाए थो, उनखे जेकॾहिं प्यार सां मुखातिब ॾींदो, उनजो नालो सुहिणे नमूने सां वठंदव ऐं साहिब करे सॾींदव उनखे, पोइ ईअं ज़रूरी न आहे त सभु साहिब हुजनि, पर साहिब जेकॾहिं चवंदव त उनजी दिलि में हिकिड़ो प्राउड फील थींदो ऐं उहो तव्हां ॾाढो सुठो वर्ताव कंदो। बहरहाल कल्ह योम दिफ़ा हुयो सदफ़, ऐं कल्ह को ॾींहुं तमामु घणो शानदार रहियो। पाकिस्तान में ख़ासि तौर ते दिफ़ाई सरगर्मियूं रहियूं ऐं परचम कुशाई रही। ऐं योम दिफ़ा इन जे करे पाण मल्हाईंदा आहियूं त 1965 वारी जेका जंग थी, उन में पाकिस्तान इहो साबित करे ॾेखारियो त उन वक़्तु असां वटि जेकी वसीला हुया उन्हनि जी बि खोट हुई ऐं असां उन वक़्तु एतिरा भरजला ऐं मज़बूत कोन हुयासीं पाड़ेसरी मुल्क जी भेट में, पर असांजा हौसला बुलंद हुया ऐं असांजा जज़्बा जवान हुया ऐं असीं फुर्त हुयासीं, असीं चुस्त हुयासीं ऐं असांखे पंहिंजे अलाह ते यकीन हुयो। ऐं मिठे मीर मदनीअ जी मार्फत ते ला इलाहा इल्लल्लाह जो जेको विर्दु आहे, हिन जेको कलमो आहे, इन कलमे असांखे फतेह नसीब कई। 1965 वारी जंग में असीं भारत खे जेकी टोटा ॼमाया, जेकी माना ईअं खणी चऊं त भारत खे पंहिंजे शहर में, पंहिंजे इलाइक़े में ऐं पंहिंजनि जेकी बि उते सरगर्मियूं उहे कनि पिया, उन्हनि खे अॼु बि यादि हूंदो त 1965 जंग में असांजे पाकिस्तानी फ़ौजनि कीअं पंहिंजे मुल्क जी जेका आहे सा हिफ़ाज़त कई, पंहिंजे मुल्क जो दिफ़ा कयो। जेकॾहिं पाण ॿिनि सभिनी जो ज़िक्र कयूं फ़ौजी जवाननि जो, त MM आलम जो ज़िक्र बि ख़ासि तौर ते थी वेंदो आहे। ऐं MM आलम साहिबु उहो हुयो जंहिं माना 1 मिंट में इलाही जेकी आहिनि से भारत जा 5 जहाज़ 1 मिंट में किराए छॾियईं। माना अहिड़ो जंगजू हुयो, अहिड़ो जांबाज़ हुयो। सो बहरहाल राशिद मिनाज़ साहिब खे यादि कंदासीं। अॼु फ़िज़ाइया जो ॾियारो बि आहे ऐं पाकिस्तान में अॼु उहो ॾियारो बि तमामु घणे शान शौकत सां, तमामु घणे फ़ख़्र सां मल्हाए पियो वञे। थोरी देरि पहिरियां तव्हां TV ते ॾिठो पए त राशिद मिनाज़ साहिब जे मुक़बरे ते, उनजी मज़ार ते चादर चाढ़ी वई आहे, गुलदस्ता उनखे पेश कया विया आहिनि। ऐं अॼु जेकी बि सरगर्मियूं थींदियूं उहे उन्हनि शहीदनि खे बि यादि कयो वेंदो। अॼोके ॾींहं जे मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त जेकी 1965 जंग में जेकी शहीद थिया या जेकी गाज़ी थिया या जेकी ज़िंदा सलामत मोटिया, उन्हनि खे उन्हनि जे इस्तक़बाल जो बि अॼु ॾींहुं हुयो ऐं उन्हनि जे सुरख़रू थियण जो बि अॼु ॾींहुं हुयो, उन्हनि जे सोभ थियण जो बि अॼु ॾींहुं हुयो। ऐं अॼोको ॾींहुं उन्हनि जे इतमाम जो ॾींहुं आहे। अॼोको ॾींहुं वॾे शाया निशान तरीक़े सां मल्हायो वेंदो पाकिस्तान में। ऐं पाकिस्तान में दिफ़ाई सरगर्मियूं ऐं पाकिस्तानी फ़ौज जूं सरगर्मियूं पंहिंजी जाइ ते, पर मुख़्तलिफ़ ॿिनि ईअं खणी चऊं त इदारनि तरफ़ां बि अॼु एक्टिविटीज़ तमामु घणियूं हूंदियूं। पाक फ़ौज सां यकजहती जो ॾींहुं हूंदो। अच्छा, असां त मतिलबु मां त उन वक़्तु मूंखे यादि न आहे, मां पैदा बि कोन थी हुयमि। मुंहिंजी अम्मी, असांजा अबू ई उन वक़्तु नंढा न हूंदा, मैं बि शायदि, त मुंहिंजी अम्मी जी बि अम्मी मतिलबु मुंहिंजी नानी या ॾाॾी हुई, ज़िक्र कंदियूं आहिनि त उन वक़्तु जेकी जंग थी हुई, असांजा जेके हुया असांजा पाकिस्तानी फ़ौजी, उन्हनि कलमो पढ़ी इंडिया जे टैंकर जे हेठि वञी उनजा टैंकर काफ़ी ब्लास्ट करे छॾिया हुया। बिल्कुलु, छो त मां काफ़ी बम सीने सां ॿधी करे कलमो पढ़ी ऐं उनजे टैंकर जे हेठि वञी उनजा काफ़ी टैंकर ब्लास्ट करे छॾिया हुया ऐं उन्हनि मतिलबु एतिरी उनजी काफ़ी टैंकरनि खे कब्ज़े में बि कयो हुयो पंहिंजे।
एतिरे हद ताईं सुठी मतिलबु कि जंग अहिड़ी थी हुई त असांजी फतेह थी हुई, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। सो अज़हर साहब उन ज़माने में हुयो, ॿुधाए थो त 700 टैंकूं तक़रीबन 700 टैंकूं तबाह थियूं हुयूं। ऐं जेको उन ख़्वाब ॾिठो पए न इंडिया वारनि लाहौर में वञी करे असां माना सुबुह जो नाश्तो कंदासीं, उहो नाश्तो उन्हनि जो माना असां डावाडोल करे छॾियोसीं। ऐं वॾे जारिहाना तरीक़े सां, जीअं मां पहिरियां बि ॻाल्हि कई त असां वटि वसीला एतिरा न हुया, असां वटि एतिरा हथियार बि न हुया, असां एतिरा माना जीअं हाणे आहियूं एटमी ताक़त में कलमो हुयो, जंहिंजी वजह सां फतेह थी। असांजा फौजी माशाल्लाह अल्लाह पाक उन सभिनि खे ज़िंदगी ॾे, उन सभिनि खे मुंहिंजो सलाम आहे त हमेशह असांजे मथां सलामत रहनि, असांजी हिफ़ाज़त कनि अहिड़ी तरीक़े सां त उन्हनि जी कुर्बानियुनि जो असां हिते सुकून सां वेठा आहियूं। सो पाक फ़ौज जी असां जेको आहे सो हिम्मत जुरत खे सलाम कयूं था, पाक फ़िज़ाइया जी जुरत खे सलाम कयूं था। ऐं आर्मी चीफ साहिब जो बयान आयो थोड़ी देर पहिरियां, सलाम था कयूं जिन जी वजह सां अॼु असां हिते सुकून सां वेठा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु पाक फ़ौज जा जेकी बॉर्डर ते नौजवान आहिनि उन्हनि खे बि सलाम पेश कयूं था। आर्मी चीफ साहिब चयो आहे त जेकॾहिं को बि मुल्क असांखे जेकॾहिं सिर हणंदो नी त असां उनजो जवाबु पथर सां ॾींदासीं, ॻाल्हि आहे सिधी। सो मुल्क सां जेकॾहिं मुल्क ते का ॻाल्हि अची वञे त पोइ असां चुप न आहियूं रहणा, असां सभु मुतहद थी वेंदा आहियूं ऐं असां उन जूं अखियूं कढी छॾींदासीं जेको मेरी अखि सां असांजे मुल्क ॾांहुं ॾिसंदो। सो अॼु पाक फ़िज़ाइया जो ॾियारो आहे ऐं पाक फ़िज़ाइया 1965 जंग में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो। उॾाम वारे ज़रिए, उॾाम जे ज़रिए जीअं दुश्मननि सां जीअं मुआरो हुननि अटकायो, अॼु उनखे यादि कंदासीं ऐं इन ते तमामु घणी डिस्कस बि पाण कंदासीं। हाणे मोज़िज़ महिमान जो तारीफ़ जेकॾहिं पाण कराईंदा हलूं त अञा वधीक भली ॻाल्हि आहे। चांहि जी चुस्कीअ सां मोज़िज़ महिमान बि गॾु हुजनि त भली ॻाल्हि आहे। सभ खां पहिरियां जेको माना थो साईं असांजे प्रोग्राम में जंहिंजो तारीफ़ तव्हां सां कराइण वारो आहियां, प्रोग्राम जो हिसो थींदो रहंदो आहे। पाण रिटायर्ड रीजनल मैनेजर आहिनि ज़रई तरक़ियाती बैंक जा। सो मुख़्तलिफ़ मामलनि ते गिरफ़्त रखंदा आहिनि, तजिया निगार बि आहिनि ऐं मुंहिंजा त साईं आहिनि। आउं किन चवंदो आहियां साईं तव्हां ज़राअत जा माहिर आहियो, चवंदो आहे साईं मां ज़राअत जो माहिर न आहियां। मां चयो साईं माहिर आहियो न, ज़रई तरक़ियाती बैंक में रहिया आहियो त माना हारी तव्हां वटि पहुचंदा हूंदा ऐं पंहिंजा मसइला खणी ईंदा हूंदा कर्ज़ु वठण जे लाइ, त मसइलनि खां तव्हांखे आगाही मिली वई हूंदी। सो बहरहाल ॾाढो सुठो तर्जुमो अॼु बि ॾींदा। निसार अहमद शेख साहिब खे असीं भली कार चऊं था। साईं कीअं आहियो साईं, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बि ख़ुशि आहियो, सब महिरबानी साईं। अॼु माशाल्लाह तव्हां सुहिणा होस्ट नज़र आयो आहे, मां वरी उनखे भली कार थो चवां। असांखे तव्हां सुहिणा था लॻो, तव्हांजी दीद वरी ॿिए हंधि आहे। तमामु असां त पाण में आहियूं। सो बहरहाल वॾी महिरबानी तव्हांजी, भली कार तव्हांखे प्रोग्राम में कयूं था। ॿियो महिमान केरु आहे? नाज़रीन ॿियो असां सां गॾु असांजा गेस्ट आहिनि शाहजहान हिकिड़ो, ऐं माशाल्लाह ॾाढा सुठा, हिननि जी पर्सनैलिटी बि ॾाढी सुठी आहे, एजुकेशन बि आहे हिननि खे, एजुकेशन जा डिस्ट्रिक्ट एजुकेशन में बि काफ़ी रखनि था पोस्ट, तालीमदान आहिनि, डिप्टी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर, असांजा ख़ूबसूरत डायरेक्टर बि आहिनि माशाल्लाह। मां मूंखे हिननि इरशाद ॿुधायो त तव्हां डायरेक्टर ऐं एक्टर बि। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे भली कार थी कयां। वालेकुम सलाम। सिंध टीवी ते तव्हां आयो, असांजा तव्हां बल्कि असांखे पर लॻी विया आहिनि सम्झो तव्हांजे अचण सां। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी महिरबानी, वॾी महिरबानी, तव्हां असांखे घुरायो। साईं लख थोरा हिन बहाने असां कचहरी कईसीं। कोरोना जी वबा या मूज़ी जेको मर्ज़ु आहे, इन खां पोइ घणे अरसे खां पोइ प्यारनि दोस्तनि सां मुलाक़ात जो शर्फ़ मिले थो। उस्ताद ख़ान साहिब मोहरम नवाज़ हेॾे चुपड़ी कयूं वेठो आहे कुंड में। सो मोहरम साईं हको को बाबा, इनजी हमेशह एंट्री ईअं छो थींदी आहे? इहो असांजो प्यारो आहे, इन सां असीं प्यार कंदा आहियूं। सो हिते ब्रेक वठूं पहिरियां, छो त चांहि पीअणी आहे, बहानो इहो ब्रेक जो कयूं त उन खां पोइ हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहिजो। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम जी भली कार, वेलकम तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं मोज़िज़ महिमाननि सां तव्हांजी मुलाक़ात कराईसीं। ऐं हिन लम्हे असां वटि हिकिड़ी ॿी महिमान शख़्सियत बि आई आहे ऐं ख़ासि तौर ते पाण जीअं अॼु पाक फ़िज़ाइया जो ॾियारो आहे, पाण ॻाल्हि कईसीं वतन जी, मिठीअ जी, पंहिंजी धरतीअ जी, त सुठा मिली नगमा ॿुधाइण जे लाइ असां वटि हिन वक़्तु प्रोग्राम में मौजूदु आहे आयत रूहानी साहिबा। सो आयत खे बि असीं भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम बेटा। हाणे सभ खां पहिरियां मोज़िज़ महिमान जी इजाज़त सां, जेके तव्हांजी दिलि बि चवे थी, त पहिरियां वतन जो को मिली नगमो ॿुधो उन खां पोइ वरी पाण कचहरी कंदा। जी साईं, उस्ताद मोहरम नवाज़ ऐं आयत रूहानी। वतन के सजीले जवानों, वतन के सजीले जवान, मेरे नग़्मे तुम्हारे लिए हैं, मेरे नग़्मे तुम्हारे लिए। सजीले जवानों, वतन के
ऐ वतन के सजीले जवानों। बीवियों माओ बहन तुम पे जो कुछ लिखा शायरों ने उसमें शामिल है आवाज मेरी। उड़ के पहुंचोगे तुम जिस उफ़क़ पर साथ जाएगी परवाज़ मेरी। चांद तारों के राज़दानों मेरे नग़्मे तुम्हारे लिए हैं। मेरे नग़्मे तुम्हारे लिए हैं। ऐ वतन के सजीले जवानों, ऐ वतन के सजीले जवानों, मेरे नग़्मे तुम्हारे लिए हैं। मेरे नग़्मे तुम्हारे लिए हैं। ऐ वतन के सजीले जवानों। वाह 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 वाह, आयत रूहानी जो ख़ूबसूरत आवाज़ है, इहे ई नगमा हुया 1965 जंग में जॾहिं मैडम नूरजहां वञी करे उते पाक फ़ौज जे जवाननि खे जज़्बो ॾियारींदी हुई ऐं ॻाईंदी हुई, उन्हनि खे डेडिकेट कंदी हुई, त हुननि वटि अञा वधीक जज़्बो ईंदो। तव्हां असांजी कलाम ॿुधी करे माना इहो वाकई में जज़्बो अची थो वञे, फीलिंग फीलिंग अची थी वञे। हा, माना ईअं दिलि चवंदी आहे त बाबा ॻाल्हि आहे सिधी, कुझु बि थी पए पाकिस्तान ते माना सौदेबाज़ी न थींदी। सो बहरहाल मौज़ूद महिमान वेठा आहिनि, उन्हनि सां कचहरी कयूं था। शाहजहां साहब, 1965 वारी जंग में तव्हां हुयो पैदा थियल या न? पहिरियां इहो ॿुधायो। सच पुछो त मां पैदा कोन थी सघां। नंढा आहियो नी न? माशाल्लाह माशाल्लाह, ॻाल्हियूं त ॿुधियूं अथव 1965 जेका जंग आहे, जे हाणे इहो कलाम ॿुधोसीं, अॼु पाक फ़ौज जो ॾियारो आहे। हा, ए वतन के सजीले जवानों, एतिरी यादगिरी आहे जेको ॿुधो आहे पढ़ियो आहे त जॾहिं इहा फ़ौज जंग करे रही हुई जी जी, त उनजी हौसले खे वधाइण जे लाइ, उनजे जज़्बे खे वधाइण जे लाइ मैडम नूरजहां पाण उते वई बॉर्डर ते ॻाए। उन्हनि में एतिरो जोश पैदा थी पियो, उहो पंहिंजो पाण खे माना मिटाए छॾियऊं, पर अॻे खे सफ़ा धूड़ धका करे छॾियो। इन मां इहो ज़ाहिर थिए थो त इहे नगमा, इहे वलवले खे वधाइण लाइ, जोश खे वधाइण लाइ, एम आलमी तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़े मिंट में 5 जहाज़ हुन इहो वॾो जज़्बो आहे। ऐं हूअं बि असांजी आर्मी या एयरफोर्स हुजे, सही दुनिया में मशहूरु आहे। सही 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 सही, बहरहाल ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको जज़्बो आहे इहो असांखे कामयाबु कंदो आहे ऐं असां हर मैदान में पाण मल्हाए वेंदा आहियूं। सो निसार अहमद शेख साहिब, तव्हां का यादगिरी शेयर कंदो? तव्हां बि उन ज़माने में न हुयो? न मां पैदा थियल हुयुसि, बल्कि 9-10 सालनि जो हुयुसि। अच्छा माशाल्लाह, छो जो मां उमिरि कोन लिकाईंदो आहियां। हा सही सही। सो ॻाल्हि इहा ई आहे त उन्हनि ॾींहंनि में मां स्काउट हुयुसि। हा वाह वाह, स्काउट्स इन जंग जे दौरान ब्लैक आउट जी मश्क वग़ैरह थींदी शहरनि में, तॾहिं आउं लाड़काणे में हुयुसि। जी जी जी, उन में काफ़ी हिसो वठंदा हुआसीं। फर्स्ट एड जी ट्रेनिंग उन्हनि ॾींहंनि में मूं वरिती हुई। अच्छा अच्छा, पोइ मूंखे तव्हां 65 जो गाज़ी बि चई सघो था, वाह वाह, त मां ज़रूरु हिन में कुझु कमु कयो हूंदो। सही 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 सही। हा, ज़रूरी न आहे त जेकी माना पाक फ़ौज जा जवान आहिनि, जेकी उन वक़्तु जंग में जेकी इलाइक़ा बची विया आहिनि, उहे बि त माण्हू गाज़ी थी विया न। न बिल्कुलु, उन्हनि हिसो त वरितो न। हिसो वरितो आहे। ॾिसो न, जंग जो पार्ट हूंदो आहे न ब्लैक आउट ते अमल दरामद कराइण जे लाइ स्काउटनि खे बाक़ाइदे ड्यूटी असाइन थियल हुई। तव्हां माना शहरी रज़ाकार तौर हिकिड़ो ख़िदमत सरंजाम ॾिनो। अच्छा, मुंहिंजी नानी अम्मी मूंखे ॿुधाईंदी आहे त ब्लैक आउट जे दौरान मतिलबु हिकिड़ो ॾीओ ॿारण जी बि इजाज़त न आहे, इवन माचिस ॿारण जी बि इजाज़त न हुई। जिथे उहा सिगरेट जी उहा बि न ॿारण जी इजाज़त न हुई, जिथे उहा नज़र ईंदी चवनि पिया उते ई मतिलबु बम उहो उछलाए छॾींदा। पोइ हिकिड़े पायलट सां इन बारे में डिस्कस थियो हुयो त हुन चयो त असां काफ़ी मथे हूंदा आहियूं, पर ऊंदहि हूंदी आहे, ख़बर हूंदी आहे न त जिते बि आहे आबादी उन्हनि ब्लैक आउट कयो आहे, पर जेकॾहिं को सिगरेट पीअंदो हूंदो न, त उहो जेको खुलो जेको आहे
उहो असांखे नज़र अची वेंदो हुयो वॾी ऐं उन ते असां जेको अटैक करे सघंदा अटैक करे सघंदा आहियूं। हा माना रेड जेका निशानी आहे उहा उअं ई ख़तरे जी निशानी आहे। मतलब तव्हां इहो ॾिसो एतिरे आसमान जी ऊंचाई खां हेतिरो हेठि मथे सिगरेट एतिरी ॿरंदो उन्हनि खे कीअं थी नज़र अची वञे एतिरे मथे जहाज़ मां उते उहे अटैक कनि था। इहो एॾो कमाल आहे न साईं ट्रेनिंग चओ या जेका असां नज़र जी माशाल्लाह नज़र जी कमाल ऐं दूरबीनी बि हूंदियूं आहिनि औज़ार बि हूंदा आहिनि ऐं जे थोड़ी बि स्पार्क का शइ थी त उते पंहिंजो बमबारी करे मतलब वो चवंदा राति मगरिब खां पोइ जेकी राति थी आहे ब्लैक आउट थी वियो त मतलब सच में ब्लैक आउट थी वियो। रोशनी तॾहिं थींदी जॾहिं सिज पंहिंजी ई रोशनी कंदो अदरवाइज कोई बि नथो ॿारे सघे। पाकिस्तान जे हीरोज़ खे पाण यादि कंदा आहियूं सदाईं अॼोके ॾींहं ते जेकी शहीद थिया या क़ाज़ी थिया पाण किताबनि में पढ़ी चुका आहियूं। सो इन जज़्बे खे पाक फौज जे जज़्बे खे आम माण्हुनि जे जज़्बे खे पाकिस्तानी जज़्बे खे कीअं था तव्हां ॾिसो अञा ताईं उहो जोश वलवलो आहे भली हेॾा साल थी विया आहिनि। इहो वलवलो अञा ताईं मौजूदु आहे भले गुनागो मसाइल थिया आहिनि बल्कि पैदा बि कया विया आहिनि पर उहो जोश अञा ताईं आहे। ॾिसो न हिन नंढड़ीअ सिर्फ़ु हिकिड़ो गानो ॻायो त हुन में असांखे जेको बाक़ाइदे महसूसु थियो न त माना असांखे फीलिंग्स आहिनि न। बाक़ी हाणे शलन का जंग थिए पर असां जेको आहे घटि कोन कंदासीं। हा असां घटि कोन कंदासीं ऐं भली खणी विढ़ियल आहियूं पाण में पर जेको आहे असां घटि न कंदासीं। अगड़ा साहिबु वाक़ई इहो साईं ॾाढो ज़बरदस्त जुमिलो चयो त भली पाण में विढ़ियल हुजऊं पर जॾहिं अहिड़ी सूरत हाल ईंदी आहे त पोइ सभु मिट बणिजी वेंदा आहियूं। पोइ भले ट्रेनिंग थियल हुजे न हुजे हथियार हलाइणु ईंदो हुजे या न ईंदो हुजे पर चवंदा आहियूं साईं न छॾींदासीं। क़ौमी यकजहती जी ॻाल्हि अचे थी मुल्क जी या क़ौमी ॻाल्हि अचे थी पोइ सभु हिकु मुठ थी बीह था रहूं। पोइ भली हाणे कंहिंखे लठ लॻे कंहिं बाठो लॻे जेका शइ ईंदी पंहिंजो हिसो ज़रूरु मिलाईंदो। सही 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 तव्हां ॾिसो स्काउट हुजनि चाहे NCC ट्रेनिंग कराई वेंदी कॉलेजनि में उनजो एम इहो हुयो त असां नौजवाननि खे ट्रेंड एतिरो करे सघूं जेकॾहिं अहिड़ी का पोज़ीशन अची थी वञे सिचुएशन अची थी वञे जंग जी हालत अची थी वञे छो त बॉर्डर ते त आर्मी विढ़ंदी ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ जेके असांजा आहिनि माण्हू आहिनि उते जेके आहिनि हीअ असांजा नौजवान NCC जा स्काउटिंग वारा रही पवंदा आहिनि इंजर्ड थिए थो ऐं NCC जी ट्रेनिंग बिल्कुलु बाक़ाइदे जेका असां आर्मी वारी ट्रेनिंग हूंदी आहे सही उन्हनि खां बाक़ाइदे ॾिखाराए वठी वेंदो आहे त तव्हां इन ते ॻाल्हायूं था चांग साहिबु आहे हिकिड़ो नूर अली उहो कॉल करे थो असांखे ज़रूरु इन खां पहिरियां जो हू कॉल वरी कटे छॾे चए मूंखे लिफ्ट ई कोन था करायो मां छा लाइ कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कॉल कोन कटींदो सर शर्मा कॉल कोन कटींदो कोन कटींदो न साईं इंशाल्लाह असां तव्हांखे ॿुधायो त 65 वारी जंग मूंखे बिल्कुलु यादि आहे ऐं मुंहिंजी जहिड़ी ॻाल्हि असां और हुसैनी आहियूं सिर झुकाए सघूं था कटाए सघूं था झुकाए न सघूं। असांजे मुंहिंजो मामो फोटो चांग मुंहिंजो वॾो किरदारु हो 65 वारी जंग में 40 किलोमीटर 40 ॼणा राति जो वारी जो पंधु करे राणाऊ चौकी ते वञी कब्ज़ो कयो राति जे पेट में जी। वाह साईं वाह। हिंदुस्तान कैदी बनाया मामे असांजे ऐं उकिल खां पुछंदे तव्हां साचियूं तव्हां सिधा समा हलिया विया चौकी ते वञण पोइ तव्हां असांखे कोन ॾिठो बिल्कुलु ॾिठो असां हिक ॿिए खे चयो पिया जेके टूटी कनि पिया त हू चए बंदे आ रहे हू चई जॾहिं असां हुनखे गन पैड ते कब्ज़ो कयो हुन खां पुछियो हुननि जो असां चयो त ये हमारा वहम है कि सीधे भी आ सकता है 300 माण्हू कब्ज़ो करे असां राह चौकी ते माण्हू कब्ज़ो कयो 5 ॾेई त मां पाण ख़ुदि स्काउट आहियां सर। सही सही वॾी महिरबानी। ॾिसो कीअं माण्हुनि खे नॉलेज आहे अॼु बि ऐं इहे जेकी नौजवान ख़ासि तौर ते दिलचस्पी रखनि था तारीख़ सां इन्हनि जी हिमत खे बि सलाम कयूं पाण सॼी ख़बर आहे क़ौमी जज़्बो आहे हर हिकु कुदरती ॻाल्हि आहे हर माण्हू खे पंहिंजी ज़मीन सां पंहिंजी मिटीअ सां प्यारु हूंदो आहे। पाण NCC ट्रेनिंग जी ॻाल्हि पे कईसीं तव्हां ट्रेनिंग कई साईं मूं बि ट्रेनिंग कई हुन में फ़ौजी जो वरी पंहिंजो दिमाग़ु हूंदो आहे जॾहिं नवां असां बीठासीं त चवनि पिया सीधे हो जाओ यार सीधा त बीठा आहियूं कयूं छा हथु हेठि करे बीहो सीधे खड़े हो जाओ हुन में तमामु माना त असां पोइ गौर कयोसीं त सीधे अचणु मतिलबु इहो तव्हां हथु हेठि कयो। अच्छा उहा ट्रेनिंग कई सीनो में सिधो हुजे पाण ई थोरा असां हाणे जेको स्टूडेंट आहे उहो त कॾहिं हीअं करे बीहंदो कॾहिं चेल ते रखंदो सीधे खड़े हो जाओ सीधे खड़े हो चऊं सीधा था बीठा आहियूं छा कयूं
वो जो पोइ ख़बर पवंदा चवंदा तव्हां सीनो ही ताणे करे पियो अखे अखे विझी दे तव्हां हिक ॿिए खे ॾिसो पोइ उन ट्रेनिंग में काफ़ी जेको आहे सो सेखारियो वियो ऐं बाक़ाइदे लिखत में वरितो त जेकॾहिं मुल्क जी ज़रूरत पवंदी त मां पंहिंजे पाण खे रज़ाकारनि तौर ते पेश कंदुसि सही ट्रेनिंग ॾींदा तक़रीबन जेका बि मुख़्तलिफ़ जेके तरीक़ेकार हूंदा आहिनि त भई फायरिंग कीअं कजे ऐं ब्लैक आउट में तव्हांजी सिचुएशन कहिड़ी पंहिंजे मुंहं खे तव्हां ब्लैक करे छॾियो बाक़ाइदा कलर करे छॾियो इहे सभु शयूं सेखारी वियूं हुन में ऐं हुन जा नंबर हूंदा 20 इन लालच में बि जेको आहे सो सिखंदा हुआसीं पर हिकिड़ी ॻाल्हि मूं ॾाढी नोट कई जी जी त हिन यूनिफॉर्म में हिकिड़ी कुदरती हिकु अहिड़ो को बि असांजो जेको करंट आहे शींहं जी खल आहे शींहं जी खल आहे यकीन कंदो त मां त पाण खे फील कयो जॾहिं मूं पासी त मूंखे चवां त जेको साम्हूं अची उनखे गुज़ारे छॾियो त कुदरत जी एतिरी का महिरबानी हिन में शींहं जी खल आहे जो इहा तव्हां यूनिफॉर्म तव्हां जेकॾहिं पाए ॾिसो ऑटोमेटिकली तव्हांजो ज़हन अहिड़ो थी वेंदो या त तव्हां शेद थी वेंदो या गाज़ी थींदो ऐं ॿी जीअं तव्हां ॻाल्हि कई जंगी जी सूरत में सदब ईअं थिए थो त जेका सिचुएशन आहे जेको इन्वायरमेंट आहे उन हिसाब सां माण्हू पंहिंजे चहिरे खे बि ओड़ो थो करे छॾे जेकॾहिं का ग्रीनरी आहे त पाण खे वरी पता हणी करे ऐं पाण खे सॼो साओ करे थो छॾे माण्हू जेकॾहिं ऊंदहि आहे त वरी पाण खे माण्हू कारो थो करे छॾे त माना जीअं दुश्मन खे नज़र न अचे ऐं अचानक दुश्मन जे अॻियूं अची वञे बाक़ाइदे ढिंगर मथां हलंदा हुआसीं असां बि पाण इहा प्रैक्टिस पाणीअ में उते बि येलो हेड वग़ैरह उन्हनि जा अहिड़ा हूंदा आहिनि मिटी में मिक्स थियल हूंदा आहिनि ख़बर न पवंदी आहे त ज़मीन ते केरु आहे ऐं इहो बि पाणीअ जे अंदरि बि जेको आहे काफ़ी देरि रखंदा आहिनि त जीअं तव्हांजो साह खणण जेको आहे अचानक सेकंड पाणी में रखंदा आहिनि हा काफ़ी देरि रखंदा आहिनि ऐं हेसि ताईं जॾहिं कमांडो ट्रेनिंग कराईंदा आहिनि फौजियुनि खे उन में तमामु हार्ड तमामु हार्ड हूंदो आहे हुन में जेका असां चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां जंग जी हालत में आहियो ऐं तव्हांखे का शइ नथी मिले पोइ तव्हां लाइ नांग खाइण बि सवाबु उन्हनि खे बुख ते बि रखंदा आहिनि त केतिरा कलाक बुख रही सघे थो उनखे पनिश बि इलाही कंदा आहिनि केतिरी मार बर्दाश्त करे सघे थो कमांडो जी इहा ट्रेनिंग बाक़ाइदा ट्रेनिंग ॾींदा आहिनि त तव्हांजो मेंटली तौर ते तव्हां बिल्कुलु ईअं प्रिपेयर थी वेंदा त बसि हाणे मां आई एम सोल्जर सही माना सख़्ती कंदा माण्हू सख़्तु थींदो उनजी रनिंग पीडी केतिरा कलाक डोड़ाइणो आहे हिनखे डेली जी उहा रूटीन आहे सुबुह जो निंड पूरी आहे न पर हुनखे हलणो आहे इलाही असांजो कमांडो माशाल्लाह इलाही मज़बूत आहे असांजी फ़ौज इन ई करे सही दुनिया में मशहूरु आहे बसि इहा ई ॻाल्हि आहे पंहिंजी महारत ऐं विढ़ण जो जेको अंदाज़ आहे सो सभु हुन खां जेको आहे इंस्पायर थियो सॼी दुनिया में ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका असांजे मज़हब में आहे त साईं शहादत जो जज़्बो इन शहादत जे जज़्बे दुनिया जा ॾंद खटा करे छॾींदा आहिनि त हीअ अजीब क़ौम आहे जेका आहे मरण लाइ ऐं मारण में देरि कोन था कनि जेकॾहिं शहादत जे जज़्बे ते अचनि था त पंहिंजी जान बि क़ुर्बान करे जीअं हाणे राशिद मिनाज़ मेजर भट्टी ऐं असांजे काफ़ी अहिड़ा जोधा जवान मेजर शबीर इहे सभु तव्हां ॾिसो त हिकिड़ो जेको सिपाही आहे आर्मी जो हुजे या साम्हूं को बि सिविलियन हुजे अहिड़े मौक़े ते जेको आहे बसि उहा अजीब कैफ़ियत थी वेंदी आहे माण्हू सही सही हिकिड़ी कॉल आहे तव्हां मुखातिब थियो कॉलर सां प्लीज़ हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी साहब कुछ लगाते आप साईं ख़ैर साईं दुआऊं साईं मां माना एॾो ॻाल्हाए चुको आहियां जो हाणे सदब जो आवाज़ बिरशाद थो लॻे साईं वॾी महिरबानी लख थोरा मां चयो पिए त सदब मुखातिब ते पर सदब जीअं ॻाल्हायो तव्हां चयो इरशाद साहिब ख़ैर आहे सो कीअं आहियो तव्हां साईं ठीकु आहियो इंशाल्लाह तव्हांखे मिली रकम ॿुधाईंदासीं ऐं जेको आहे छा चवणु चाहींदव साईं प्रोग्राम ॾिसो पिया जी जी सर अल्हम्दुलिल्लाह कीअं पियो लॻे प्रोग्राम साईं प्रोग्राम ज़बरदस्त लॻे ॾाढी मालूमात हासिल थिए ऐं मां बि जॾहिं कॉल कई त मां बि चयो त अहिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम हले थो त आउं बि जेको आहे हिकु मिली नगमो साईं खे ॿुधायां बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो साईं ॿुधायो ऐ वतन पाके वतन पाके वतन पाके वतन मेरे प्यारे वतन या खुदा पाकी वतन की तू हिफाजत फरमा फजल कैसी ते सदा साया रहमत फरमा ए खुदा प्यारे
खुदा ए खुदा प्यार खुदा। वाह सही वाह वाह सही वाह 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 इहो बि जज़्बो जज़्बात आहिनि हर इंसान जे अंदरि। इहो जज़्बो जो माना जीअं माना अस्थाई खां डायरेक्ट अंतर अचे। बिल्कुलु। सो नंढड़ी साई वठूं भला पाण। भली नाज़रीन असां हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़, जंहिंसां जल्द वापसि था अचूं। असां सां गॾु रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे सलाम सिंध में मां भलीकार थी कयां। जी इरशाद। हा बिल्कुलु भलीकार चवण सां गॾो गॾु तव्हांखे त भलीकार करे चुकासीं, पर जेकी मुज़ महिमान हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जो हिसो थिया आहिनि ऐं असांखे जिन जॉइन कयो आहे उन्हनि जो तारुफ़ बि तव्हां सां कराईंदा हलूं। पाण पाक फ़िज़ाइया जो अॼु ॾियारो मल्हायूं पिया ऐं पाक फ़िज़ाइया जी ख़िदमतुनि खे सारायूं पिया ऐं ओवरऑल हूअं बि पंहिंजी पाकिस्तानी जेका फ़ौज आहे उहा जंहिं जज़्बे तहत कमु करे थी उनजी वाखाण हमेशह कंदा रहंदा आहियूं, पर अॼोके प्रोग्राम में इन जे करे आहे त अॼु ख़ासि ॾींहुं आहे। सो हिन वक़्तु हिन लम्हे असां सां गॾु जंहिं दोस्त असांखे जॉइन कयो आहे, पाण 27-28 साल पाकिस्तान आर्मी जो हिसो रहिया आहिनि ऐं वॾे शान शौक़त सां वॾे मान सां ऐं प्राउडली मतिलबु हिकिड़ो कमु कयो अथऊं ऐं अॼु असांजे प्रोग्राम जो हिसो थिया आहिनि रिटायर्ड मेजर सावल सोलंकी साहिबु, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम सर। कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं हिन सां गॾोगॾु असांजो ॿियो साथी बि आहे जेको हिन वक़्तु असां सां गॾु आहे। पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी सां उन्हनि जो तालुक़ु आहे, यको उन में पंहिंजो किरदारु अदा कनि पिया, पार्टी जूं जेकी सरगर्मियूं थियनि पियूं उन्हनि में पंहिंजो हिसो वठनि पिया ऐं हूअं बि ओवरऑल जेकी बि मसइला आहिनि, सियासत हुजे, समाजियात हुजे या ख़ासि तौर ते कराची जा इशूज़ हुजनि, उन्हनि ते गहरी गिरफ़्त रखे थो। असांजे प्रोग्राम में ईंदो आहे, सुठी ॼाण ॾींदो आहे। भलीकार चऊं था नईम अवान साहिब खे। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहे? ठीक है। बहुत शुक्रिया सर आप भी हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो मेजर साहब अॼु पाक फ़िज़ाइया जो ॾियारो आहे, इन ॾियारे जे हवाले सां छा नेक ख़्वाहिशूं आहिनि तव्हां जूं, कहिड़ा कलमात अदा कंदो? सर जेका 1965 जी जेका जंग लॻी जी जी उन सां नंढा हुआसीं, लेकिन बहरहाल मां 90 में आर्मी में वियुमि। जी जी। त मुंहिंजी पहिरीं पोस्टिंग इत्तेफ़ाक़ सां सियालकोट बॉर्डर ते थी वई। अच्छा अच्छा। सियालकोट बॉर्डर ते जॾहिं पोस्टिंग थी त उतां जी हिकिड़ी आहे त जेका नया अफ़सर ईंदा आहिनि त उन्हनि खे पहिरियां बॉर्डर एरिया ते लॻाईंदा आहिनि। सही सही सही। हिकु अफ़सर हिकिड़ो तव्हांजो हुन अप्लाई कयो, सर एक्स पाकिस्तान लीव खपे। असांजो CEO हिकिड़ो कर्नल ज़रार जेको उन अफ़सर लीव रजिस्टर मथां लिखी मोकिलियो, सेंड मेजर सावल कैप्टन सावल एंड टू फिलोरा एंड वी थॉट फ्लोरिडा टाइप ऑफ बेसिकली छा हे त हुते फ्लोरा जी चवंडा ते असांजो डे 2 लॻो रहियूं, हुनजे 15 ॾींहं लाइ हिनखे मोकिलियो। असां हुनखे मुंहिंजो चलो तो आप फ्लोरिडा जा रहा थे ना, चलो तो पहले ये फ्लोरिडा देख ले, हम अपना पाकिस्तान वाला तो फिर देखते हैं आगे। पर ॾाढी ख़ुशी थी अगरि त मां असांखे हिस्टोरिकली जंग जी त असां ॿुधो हुओसीं सिर्फ़ु, पर उहो 5 साल में जेका पोस्टिंग रही थी पहिरियां 2 महीना त असां अखियुनि सां उहा बैटल टैंक जंहिंखे इंडिया जो ग्रेव यार्ड ऑफ बैटल टैंक्स दुनिया जो इट वॉज द हाईएस्ट बैटल टैंक। सही सही। एयरफोर्स जो बि रोल ते चवंदा हुआ, पर बेसिकली जंग त 65 जॾहिं उन्हनि शुरू कई हुते त उन पूरा 600 आर्म हिकिड़ी पूरी आर्मड डिवीजन हुई, पूरी 4 रेजिमेंट्स हुयूं, 600 टैंक्स हुआ। अच्छा तव्हां वटि या उन्हनि वटि? इंडिया वटि। इंडिया वटि। अच्छा अच्छा। असां वटि त टैंक एतिरा कोन हुआ। सही सही। हाणे हिनखे रोकियूं कीअं? अच्छा उते जेके माण्हुनि खां जेके हुया हाणे ओॾी महिल हाणे जेकर मां 90s में मां उते हुयुमि त 35 साल जा जवान आहे सभई। सही सही। जन पंजनि जिस्मनि ते वॾनि उन्हनि जे बम ॿधी जंहिं तरीक़े सां उन्हनि खे न एतिरी वरी टैंक मूवमेंट खे रोकण ई कमाल हुयो। ईअं त इहो असां पंहिंजी डिफरेंट आइडियाज़ जो बि कुझु चओ, पर मतिलबु हिकिड़ो एतिरी वॾी मेजॉरिटी खे तव्हां रोके बि सघो था जेकॾहिं रोकियो था हुनखे टैंक्स खे ऐं हुनजो ग्रेव यार्ड ठाहियो हुते, हेतिरी वॾी हुनजी शिकस्त। हुन खां पोइ हू असांजा 200 किलोमीटर जे अंदरि आया, असां हुननि जे 400 किलोमीटर असां वटि कब्ज़े में। पोइ जीअं यूनाइटेड नेशंस जॾहिं सीज़ फायर कई त पोइ त हुन नेशनल बॉर्डर ते अची विया, लेकिन असां हुननि सां हर जॻह ते हर महाज़ ते बहितर हुआसीं। सही सही। इहो असां न यूनाइटेड सभिनी ऑस्ट्रेलिया प्रेस ॾिसो मां वटि सभु, लेकिन उहो हुनजे कॉपीराइट जे करे माण्हू हलायूं कोन था हुनखे,
it's everywhere in Australian press, victory of Pakistan. सही सही. It was not only कि असां बस पंहिंजे बहादुरनि खे सारा आहियूं. It was a fact. सही सही. इनखे चइबो मता न मञे. वका उनखां इहा थी वियो आहे. हाणे असांजी एयर जी सुपीरियरिटी. एयर त असांजी माशाअल्लाह. सही. अरब वार हुई, उन में भी असांजा कुझु ख़बर आहे. उन में भी असांजी दोस्ती में आयो चवणु. पर उन खां पोइ असांजी जेका एयर में पायलट ऐं असांजी जेका ट्रेनिंग आहे उन्हनि खां तमामु बहितर आहे. सही सही. एयरफोर्स असांखे कॾहिं बि मायूस न कयो आहे. हाणे 65 में जेको वर्ल्ड रिकॉर्ड आहे एयरफोर्स जो अॼु ताईं ब्रेक कोन थियो. जेको MM आलम हिकिड़े मिंट जे अंदरि 5 जहाज जेके किराया आहिनि. जो हाणे सिधी किताब जो अलाह ते मूंखे मौक़ो ॾे त मां छक रहिया हिकिड़े मिंट में. त मतिलबु त इहो आहे त हुननि सभिनी खे एतिरो एतमाद आहे ट्रेनिंग ते, पंहिंजे इदारनि ते ऐं पंहिंजनि ते, त छोको हुननि खे एयर हुननि खे हमेशह हिट कयो आहे. सही सही. मतिलबु हमेशह हाणे बि जेकॾहिं थी आहे त एयर थी यहाँ का लोगो ॾींहुं आहे जो अभी हेॾियूं हेॾियूं मुछूं का दोस्त चयो मुंहिंजो यार मुछूं त पकड़े हिन खे वठी त आयासीं, अञा बि छा कारो मूं कयूं कहिड़ो जीअं तव्हां इंडिया कोन था विढ़ो. कीअं विढ़बो आहे? मौलाना फजल साहब भी तैयार कोने तो मैं गोली मारूं क्या इनको? सही है ना. तो इंडिया में मैं क्या करूंगा? डाडी मजे ही करके हेडिन बड़ी मुछू. हां हेडी फांसी बोमरा मुझे मुछुर के पकड़े ने के लाहे ते चाहे प्यारे वापस मोकलियो है. बे छा के तो केड़ो करूं हो गयो. ये सो भाई ना सा हमारा उनके बाकी तो इट इज जिगर ऑल आउट वार इरप्ट थी. दैट इज बियॉन्ड इमेजिनेशन देन. It's the end of the day. सही. अगर हींअर जेका वार आहे न जी त पोइ उहा वार कोन्हे का. हींअर इट इज कंप्लीटली डिस्ट्रक्शन. सही सही सही. पॉइंट अफोर्ड. सही. इन ते पाण अञा तफ़सीली ॻाल्हायूं था. साईं नईम साहब, अॼोको ॾींहुं पाक फ़िज़ाई जो ॾींहुं, तव्हां छा चवणु चाहींदो? पाकिस्तान जी फ़ौज जुरत, हिम्मत ऐं पाकिस्तान जी जेका आवाम आहे उनजी जेका आहे सा जेका फीलिंग आहे, जेको जज़्बो आहे. बात ये है कि 1947 14 अगस्त अगर हम बात करें और अगर हम हिस्ट्री में जाएं तो ये कोई छोटी बात नहीं है कि फ्राइडे का दिन, जुम्मे का दिन और 27 रमज़ान को पाकिस्तान वजूद में आना. हालांकि बात ये है कि 14 तारीख को दिन और भी हो सकता था, महीना कुछ और भी हो सकता था, और जुम्मे का दिन ही और 27 रमज़ान को वजूद में आना ये छोटी बात नहीं है. बिल्कुल बिल्कुल. फिर अगर हम बात करें पेलिफ से पंजाब, काफ से कश्मीर, सिंध से सिंध, तेलिफ नून तान बलूचिस्तान, ये खूबसूरत हमारा पाकिस्तान है. यहाँ हमारी जो मसला फ़ाज है, सिर्फ मसला फ़ाज सिर्फ इस मुल्क की नहीं है, समझ ये लें कि ये पूरी दुनिया की मसला फ़ाज है. क्योंकि इस वक्त पूरी दुनिया के अंदर अगर जहाँ बात आती है हम पाक आर्मी की, तो वहाँ सिस्टम जो है वो ऑटोमेटिकली हिलना शुरू हो जाता है. बीच में एक डिबेट हो रही थी कहीं हमारे सोशल मीडिया के ऊपर, मैं खुद उस पर मौजूद था. इंडिया के कुछ वहाँ लोग थे, वो बात कर रहे थे कि आप हमारी जो मिलिट्री है, आपका एक फौजी और हमारे 7 फौजी, हमारे पास 2.5 महीने जो है फ्यूल लड़ने का है और आपके पास सिर्फ 2 दिन फ्यूल लड़ने का है. और हम जब हमला करेंगे तो फिर ये होगा कि हम पाकिस्तान जो है उनकी जो आपकी जो आर्मी है उनको जो है वो हम बता देंगे कि हम इस वक्त कितनी ताकत रखते हैं. तो मैंने कहा बात ये, हम 2.5 दिन ही लड़ेंगे, 2 दिन लड़ेंगे. जब हम समझेंगे ना 2.5 दिन पूरे हो गए तो ये शिवरात के लिए एटम बम नहीं रखे हुए हमने. फिर हम कलमा पढ़ेंगे और फिर उसके बाद बात ये है, फिर बटन दबेगा और उसके बाद जो रहेगा इंडिया के अंदर वो भी आप देख लेना सारे. तो हमारी जो इस वक्त चाहे पाक बेरिया हो, चाहे वो हमारे नेवल के इदारे हो, चाहे वो हमारी मुसल्लह फ़ौज हो, जो इनकी एक तोहील जो है वो कुर्बानी है. और इस वक्त जो जिस मार्कों पे जहाँ ये लड़ रहे हैं, इनको जितना खराज तहसीन पेश करें वो कम है. सही. क्योंकि कल 6 सितंबर था और कल और आज की अगर बात करें पाक फ़िज़ाइया का दिन है, तो इस पर मैं ये कहना चाहता हूँ कि सिर्फ हमारी जो मिलिट्री है वो अकेली नहीं है. यहाँ जो 23 करोड़ अवाम है ये सारी मिलिट्री है. सही. और जहाँ ज़रूरत पड़ती है तो बाहसियत कौम जो है वो, वैसे तो हम पूरा साल हजूम रहते हैं, लेकिन जब मुल्क की बका की बात आती है या मुल्क की सलामती की बात आती है तो यहाँ सब जितने भी हैं वो यूनिटी के साथ एक कौम बन जाते हैं. सही सही. तो इंडिया क्या पूरी दुनिया बहरहाल ये कि तस्वुर में सोच सकती है कि पाकिस्तान का बाल बीका कर सकते हैं. खुदा ना खास्ता वो ऐसा जो है वो माँ का लाल पैदा ही नहीं हुआ जो पाकिस्तान की तरफ मेली आँख से भी देख सके. सही सही. जब तक हमारे मसल्लह फ़ौज हमारी मौजूद है सरहदों पर, जिन्होंने कुर्बानियाँ दी हैं और जो अब भी इस वक्त हम रातों को सोते हैं और वो रातों को जागते हैं, तो अल्लाह करेगा इंशाअल्लाह ताला एक वक्त ऐसा आएगा कि जो इस वक्त
पूरी दुनिया के अंदर मुसलमानों पर चेचीनिया, बोस्निया, फिर शाम, इराक, जो कुछ हो रहा है पूरी दुनिया के अंदर, इसका इंशाल्लाह ताला रिजल्ट हमारी मसल्ह फ़ौज पूरी दुनिया को बताएगी कि ये पाकिस्तान की फ़ौज नहीं, पूरी दुनिया की तमाम मुस्लिम उम्मा की फ़ौज है। सही 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 सही। पाकिस्तान फ़ौज जी ॻाल्हि अहिड़ी आहे सदफ़ जो पाण नंढपिण में बि ख़्वाहिश हूंदी त पाक आर्मी वञूं, तव्हांजी ख़्वाहिश हुई का अहिड़ी? बाबा खे कॾहिं चयो बाबा मूंखे आर्मी जॉइन करायो, या बाबा जी ख़्वाहिश हुई का तव्हां माना पंहिंजे दिलि जी कैफ़ियत तव्हांजी छा आहे? हाणे जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मूंखे त फ़ौज इलाही पसंदि आहे, हद खां वधीक फ़ौज, आर्मी, कमांडोज़, इन्हनि सां त मतिलबु मुंहिंजी इलाही मोहबत आहे, इलाही दिलि जा इज़हार आहिनि। पोइ तव्हांखे भर्ती करायूं हाणे? हाणे न थी सघां, हाणे मूं में एतिरी ताक़त न आहे। अच्छा, बीएस साइकोलॉजी वगैरह धड़ाधड़ कैप्टन। सही सही। पाक फ़ौज में कीअं भला अप्लाई कजे, थोरो इहो बि असांजे नाज़रीन खे ॿुधायो, जेके जवान जेकी जज़्बो रखंदा चवनि पिया पाक फ़ौज में वञे, छोकिरियूं अचणु चाहिनि था। कमीशन नेचुरली कमीशन जी ॻाल्हि कंदा हा, उन में इहे यार जेको लेडीज़ जे लाइ हाणे जेको पूल पूरो जेको इंडक्ट कयो आहे बहितरीनु आहे, छोकिरियुनि जी ट्रेनिंग आहे, बेसिक्स आहे, उहो सभु छोकिरनि खां हलाए। उन खां सवाइ ग्रेजुएशन हुजणु खपे, 4, 5, 6, 7, 8 डिसिप्लिन आहिनि, जंहिंमें BS साइकोलॉजी बि आहे न, त बि काफ़ी आहे। एज़ अ कैप्टन साइकोलॉजी इन पाकिस्तान आर्मी इन यूनिफॉर्म। ऐं उन खां सवाइ ॿिया जेके आहिनि IT आहे जंहिंजी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में, अॼुकल्ह त उहो IT जाम पई थी हले, उसका तो हींअर त सिर्फ़ु जंगे वो फर्स्ट जनरेशन वार IT खे ओरिएंटेड थी हली, वो उन में सही जेको आहे IT या EME में आहिनि, उहे जेकर तव्हां डिग्री इंजीनियरिंग आहे उन में आहे, डॉक्टर आहियो त मोस्ट डॉक्टर, ये 4-5 कैटेगरीज़ आहिनि जिन में आहे न हिननि खे। सही सही। टिनि चइनि महीननि जी बेसिक ट्रेनिंग त यूनिफॉर्म वग़ैरह पाणे ते मतिलबु घणो तंग उहो बि कोन्हे, जेको करे सघनि ज़ाहिर आहे। पर सख़्ती घणी आहे, इन जे करे सदफ़ साली जेकॾहिं आर्मी तव्हांखे आर्मी सख़्ती न करे तव्हां हार्ड ठहंदो कोन। तव्हांखे 18 किलो पैक पाराए जे करे 18 किलोमीटर रनिंग कराइनि था न, त यू मेक अ टफ यूर। ये फ्रंट रोल बि ॾियनि था न, सज़ा न हूंदी आहे। असां आमतौर ते असांखे ये फलाणा हंधि मतिलबु न ॻाल्हाइण खपे ईअं, त इहे इन करे असांखे इहे जेको न जेको पनिशमेंट था ॾियनि पंजाबी अंदरि। अरे भाई कोई इसमें पंजाबी नहीं है, दे आर मेकिंग यू अ टफ वन। पर अगर आप तव्हांखे का ग़लती कया तव्हांखे 100 फ्रंट रोल ॾियनि, त फ्रंट रोल तो उहा शइ आहे जो हींअर वरी मुंहिंजे सख़्ती सम्झंदासीं। हाणे सर ते बीह कोन था पिया सघूं हींअर, वरी 6 मिंट सर बीठा हूंदा उल्टे वञे, या न तव्हां थियो ईअं बीठा, मतलब हेड डाउन लेग्स अप 5 मिनट 10 मिनट बीठा। हाणे असांखां हींअर झुकी कोन था, हाणे त माना जेकॾहिं कोई झुके त तारा निकिरी था ॻाल्हि कई न। कमांडो अहिड़ो इंसान आहे कमांडो, 0 टेम्परेचर में सियालकोट बॉर्डर में असां वेठा हुआसीं, 5-6 माण्हू अंदरां पाणी मां निकिरंदा पिया अचनि। पाणी एतिरो थधो हुजे, बर्फ़ जो पाणी कश्मीर खां ईंदो आहे। असां वटि इंडियन कश्मीर आहे जेको सियालकोट इहे भेण भाउ आहिनि, सभु भई पाण में गॾु आहिनि, अखनौर कैंटा परियां उहो सभु जो पाणी ईंदो आहे न अडियाला ते मथे, हाणे उतां पाणी जेको चए थो बर्फ़, उन बर्फ़ में ईअं नॉर्मल अगरि माण्हू अचे त मां हुनखे हथु लाहे त इंसानु आहिनि या जेको न छा आहिनि, छाकाणि उहे असां उहा को ट्रेनिंग कोन कई, असां हुन में सिलेक्ट कोन मतिलबु थियणो हिकिड़ो मरल हुओ, छो त हुन में हर माण्हू खे खणंदा बि कोन। हा बिल्कुलु बिल्कुलु, फिटेस्ट अमंग द फिटेस्ट, द फिटेस्ट पर्सन्स अ लॉट, उन्हनि मां हिकिड़ा फिटेस्ट पर्सन्स आहिनि जेके उहे ई कमांडो। पाकिस्तान जा कमांडोस टू मच स्ट्रॉन्ग, इलाही इनजे अंदरि बर्दाश्त। 70 जी जगह हिन में जेको खाने का में जेको वाक़ियो थिए, जेको मां छॾायासीं त इहे असांजे छाकाणि त असां नालो कोन था, लेकिन असांजी ई आर्मी बि हली, असांजी मेजर मुशर्रफ बि हलियो, त रेस्पेक्टिव ऑफ दैट व्हाट्सएवर, लेकिन उन ई वञी छॾाया इहे, उन ई जेको न कब्ज़ो छॾायो। सही सही सही। साइननि जी ॻाल्हि खे अॻिते करे त टफ इलाइक़े जे माण्हुनि खे प्रेफरेंस ॾिनो वेंदो आहे,
हाणे तव्हांखे इहो ॿुधायां, साईं खे बि मालूम हूंदो, सियाचन में जेको आहे असांजा दादू जा, जोही जा ऐं अलाए माना सिंध जा माण्हू सियाचन में ड्यूटी ॾींदा रहिया अथव। मां पाण उन्हनि सां मुलाक़ात, माना इहे हुया न मज़बूत। सर असां टफ आहियूं, इहो ॻाल्हि कोन्हे। बलोचन असां ॾिसो जनरल थी विया आहिनि, टफ हुया त जनरल थिया आहिनि। प्राइमरीली शायद असां 22 सालनि खां पोइ असां वञी थियूं मेजर जनरल 25 साल। सही सही। अॼु खां जेको 25 साल अॻु में भर्ती थियो, अॼु हुन मेरिट ते आयो आहे। जॾहिं असां भर्ती थियासीं, असां हाणे ॿारनि जे स्कूलनि जा पढ़ियल बुनियादी तौर ते हट के अहिड़े स्कूल में पढ़ी आयासीं जितां असां पढ़ी आयासीं, जिते हिकिड़ो उस्ताद ऐं 40 ॿार ऐं 5 दर्जा, 5 क्लास 40 100 सब्जेक्ट, हिकिड़ो टीचर छा पढ़ाईंदो हूंदो। सही। केतिरो टाइम असां कवर न करे सघियासीं। सही सही। हाणे हिन वक़्तु असांजो मोरे जो मेजर मोहम्मद खान हुयो, कमीशन पे ॾिनई, मां तयारी करे शहीद थी आयो मोरे में, शहादत अथई हुते वॾी ॻाल्हि आहे। मतिलबु उते वञी हुन माहौल में रहण ई वाना में एतिरो ख़तरनाक गंदो माहौल आहे, जिते अमां जेकर तव्हां उहो आरे मशीनूं जेकर तव्हां अॼु बि ॾिसो त जिते इंसान जा जिस्म कटिया हुया न, अच्छा, आरे मशीन सां फौज पकड़े उन्हनि जी जिस्मनि खे गर्दन उड़ाया विया, उन्हनि गर्दन खां फुटबॉल खेॾंदा हुया। Yes, I remember that. उन खां पोइ जेको आर्मी हाणे नीट एंड क्लीन थियो आहे त तव्हांखे कंटोनमेंट पे थी लॻे। फुटेज ये सोशल मीडिया ते वायरल भी थिया, फुटबॉल खेॾण सां फुटबॉल खेॾण उनजी बॉडी खे जलाए बाहर ॾेई छॾंदा हुया। हिकिड़े इंसान खे आरे मशीन सां काटण, जानवरनि सां बि ईअं कोन थियो आहे। हू त अलाए वहशी आहे न, मतिलबु मुसीबत है। सही सही सही। पर वो बस जो जज्बो घट न थियो, फिर भी हमारा जज्बा कम नहीं हुआ। नईम साहब फुटबॉल समझ के खेला गया, मोर रिएक्टिव, मोर प्रोडक्टिव। उन खां अॻु में कॾहिं बि आर्मी जो वही कोन्हे का। उन खां पोइ जेको आहे मतिलबु जंहिं तरीक़े सां ऑपरेशंस क्लीन अप थिया आहिनि, भई टई सभिनी जे साम्हूं आहिनि। मतिलबु शुक्र अल्लाह जो आसन आर्मी में सही वेहण जो जज्बो, सही, या जेको शौक़ शहादत तव्हांजो सही, मज़हबी लिहाज़ सही, इन ते पाण तफसीली में जेको मिलियो आहे न, वो पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, अॼु बि मौजूदु आहे। सही सही। जज्बो थोरो अञा अॼु बि असांजी शहादतूं डेली 4 5 तव्हां ऑलमोस्ट हफ़्ते में तव्हां एवरेजली कढो न, करे 5 करे 70 साल खां सियालकोट बॉर्डर ते 70 साल खां झड़पूं पियो हलनि, झड़पूं छा जंग आहे। तव्हांखे मिली नगमो ॿुधायूं भला, माहौल खे गरम कयूं, जज्बो जवान कयूं पंहिंजो। सो नईम साहब मिली नगमा सुन लेते हैं आप। ए पुत्रे हटाते नहीं बिखरे, ए पुत्रे हटाते नहीं बिखरे, ए पुत्रे हटाते नहीं बिखरे। की लबनिय बिच बाजार कुड़े, दिन मेरे दाता दी, है दिन मेरे दाता दी। नए बेटकरा मार कुड़े, है पुत्र हटाते नहीं बिखरे, है पुत्र हटाते नहीं बिखरे। जान अपनी दे बार कुड़े, पुत्र हटाते नहीं बिखरे, है पुत्र हटाते नहीं
दे। धन भागने ओ नामावा दे, धन भागने ओ नामावा दे, जिना मावा दे जाएनी, धन भागने पैन परावा दे, जिना गोदियां वीर खिलाएने, मानने माना वाले आदे, है मानने माना वाले आदे, ना ऐस दी तैनू साड़ कुड़े, है पुत्र हटाते नहीं बिकदे, है पुत्र हटाते नहीं बिकदे, की लबनिय विच बाजार कुड़े, है दीन है मेरे दातारी, है दीन है मेरे दातारी, ना वे टकरा मार कुड़े, है पुत्र हटाते नहीं बिकदे। वाह 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 ज़बरदस्त। नंढड़ी साही वठूं पाण त पोइ अॻिते कचहरी वधायूं सदफ़। बिल्कुलु ठीकु आहे जी नाज़रीन, असां हलंदासीं हिकिड़ी नंढड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़, असां गॾु रहिजो, वी विल बी राइट बैक। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी 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 वेलकम बैक वेलकम बैक। असां माना एतिरा उतावला आहियूं ऐं असां एतिरा माना जेको आहे एक्साइटेड हूंदा आहियूं जल्दी प्रोग्राम में वापसि वञण जे लाइ, इहा माना होशियार शागिर्द जी निशानी आहे। जॾो शागिर्द न वेंदो आहे। सिंध टीवी जे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां। पाक फिज़ाई जो दिहाड़ो आहे, मतिलबु उन ते असांजी गुफ़्तगू थी रही, उहो त ख़ैर कल्ह गुज़री वियो आहे, मौजूस महिमान बि असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां बि गुफ़्तगू कंदा रहंदासीं। असां सां गॾु ख़ूबसूरत आवाज़ जी हिकिड़ी गुलकारा बि असां सां गॾु शामिल आहिनि, उम्मा शहज़ाद। जी उम्मा शहज़ाद के भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कैसा वालेकुम सलाम, ठीक बिल्कुल, आप तबीयत ठीक है आपकी? जी बिल्कुल, बहुत शुक्रिया, थोड़ी देर में आपको सुनते हैं। हाँ, मैं एक फरमाइश करूंगी, मुझे वही वाला सुनना है आपसे नगमा, ठीक है अच्छा अकड़ा साहिब तव्हां मूंखे इहो ॿुधायो, माशाल्लाह तव्हां कद काठे में लॻो फौजी था, रिटायर त न आहियो तव्हां बि? अच्छा मां जो कहना हिकिड़ी कुछ वर्षो यू एनसीसी में जो रहियासीं, वो शायद वो अञा ताईं असर अञा आहे, वो स्टेप्स खणण जो शाहजहान हिकिड़ो साहब सां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदमि, तव्हां मूंखे कोई बि नगमो गुनगुनाए ॿुधायो जेको तव्हांखे पसंदि अचे, कोई भी भला हिकिड़ी लाइन, जस्ट हिकिड़ी रिक्वेस्ट आहे साईं। ॿियो ठहियो क़ौमी तरानो ई ॿुधायो, जज़्बे जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु अॼु इम्तिहान में त चवंदव माण्हू त जज़्बा तव्हांजा माना वाठा रखनि। कोशिशि कयूं त बर्दाश्त कजो। न बर्दाश्त जी ॻाल्हि आहे, बिस्मिल्लाह करें। मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है, मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है, तू तो मेरी जान है, तू तो मेरी जान है, तू मेरा ईमान है। मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है, मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है। कहती है ये राह अमल, आओ हम सब साथ चले, कहती है ये राह अमल, आओ हम सब साथ चले, मुश्किल हो या आसानी, हाथ मिलाए हाथ चले, मुश्किल हो या आसानी, हाथ मिलाए हाथ चले, धड़कन है पंजाब अगर, धड़कन है पंजाब अगर, दिल अपना मेहरान है। मैं भी पाकिस्तान हूँ, तू भी पाकिस्तान है,
मैं भी पाकिस्तान हूँ तू भी पाकिस्तान है। सो हाणे घणी मार्कूं ॾींदो भला मां ॾींदमि पर मां जेको हिकिड़ो निसार अहमद शेख साहब सां बि ॿुधंदसि माना बाक़ाइदा इम्तिहान आया बिल्कुलु टेस्ट में वन बाय वन सही लॻा प्रोनाउंस कंदासीं फर्स्ट पोजीशन कंहिंखे मिली आहे कंहिंखे मिली आहे पोइ मार्कूं ॾींदमि घणियूं कंहिंखे ॾियणियूं आख़िर में ट्रॉफी बि आहे न हिकिड़ी छा त बेदल मसरूर हिकिड़ी लोली ॿुधाई हुई त उनजो हिकिड़ो मिसरो मां थोरो यादि करे सघियो आहियां शायदि मतां विसरी वञा त माज़रत। जरनैल थींदे जोधो थींदे जरनैल थींदे जोधो थींदे दरिया खान ऐं दो थींदे दुश्मन लय तूं बम ऐं गोली सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जीजल झोली ॾेई पई लोली सिंधी ॿोली क़ौमी ॿोली। माशाल्लाह माशाल्लाह वरी इहो बि थींदो आहे फनकार माण्हू घणो ॿुधंदो आहे न वरी ॻायो बि तव्हां ओड़ो ई था बेदल सही में तकरीबन लॻभॻि ईअं ई ॻायो आहे गायणो ईअं आहे न सही जी इनजी ले अहिड़ी हूंदी न इनजी वर्ड्स जी। नईम साहब कैसा लगा आपको हमारा जो है नया गुलूकार? सर बहुत अच्छा लगा। असल में बात ये कि जंग के मार्कों पर जब फौज लड़ रही होती है तो साथ में उनमें यूनिटी पैदा करने के लिए कुछ लोग जो है वो सपोर्ट करने के लिए वो जो है गाने उनमें जब वो ये सॉन्ग चल रहे होते हैं तो उनमें ज्यादा यूनिटी पैदा होती है। वालिद साहब मेरे खुद भी आर्मी से जो है वो रिटायर हैं, एमसी कोर में थे 71-72 की। उन्होंने जंगे जो है वो लड़ी, फिर रिजर्व फौज हो गई, 6 लाख उस पर फौज थी। तो वो जो बातें बताते हैं कि जब हम जंग लड़ते थे तो उस वक्त जब नूरजहां के हम गाने सुनते थे तो उस वक्त हमारे अंदर यूनिटी पैदा हो जाती थी। फिर हम एक कदम और आगे बढ़ते थे, फिर 2 कदम आगे बढ़ते थे, फिर जब गाना खत्म हो जाता हम पीछे जाते थे, फिर हम लड़ने के लिए चले जाते थे। तो ये एक बात ये कि कुदरती बात है। और वालिद साहब जब रिजर्व पुलिस आर्मी में थे तो उसमें ऐसा होता था कि लेटर उनको आते थे मेडिकल कोर की तरफ से। कारगिल की जब जंगें हुई थी तो उस वक्त भी बुलाया गया था कि आप आ जाएं। अच्छा। तो वालिद साहब ने कहा मेरी अब जो उम्र है वो इस जगह नहीं है कि मैं आगे जंग लड़ सकूं। तो उन्होंने फिर लिखा रिप्लाई के अंदर कि आप आए एंटरटेनमेंट दीजिएगा, सिर्फ उनको गाने सुनाइएगा, उनको मिली गाना सुनाइएगा, ताकि उनमें जो है वो जज्बे जो है वो जागते रहे और वो जो है वो अपना काम करते रहे। जितना आपको एक्सपीरियंस रहा है माजी में वो कम से कम आप उनको डिलीवर करते रहिएगा। फिर उस जंग के ऊपर भी वो चले गए। तो अभी वो फिर जो है वो आर्मी से उन्होंने रिटायरमेंट ले ली। तो होता ही है कि लाजमी सी बात है, अब ये दोनों चीजें अगर साथ हों, एक तरफ जंग का मार्का और दूसरी तरफ मिली नगमे हो, तो फिर तो बात ये है कि फिर तो हमने जीतनी है जंग, है ना। और एक तरफ मिली नगमा और इस तरफ ना हो तो कुछ गुनगुना दें, कुछ सर मिली नगमा तो नहीं, हमें तो ये बात है तब्दीली है, ये तब्दीली है। ऐसा कोई नगमा कुछ याद है तो बता दें आप भी। बचपन में वो एक स्कूल के अंदर कंपटीशन होता था 14 अगस्त को, तो एक दे दिया जी आप कुछ मिली नगमा। फिर वो दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान, ऐसी जमीन और आसमान, इनके बगैर जाना कहाँ। तो वो उसमें कंपटीशन के अंदर वो स्टिकर हमें मिले थे, कितना बड़ा जो है जीतने के बाद छोटे छोटे स्टिकर बने हुए थे पाकिस्तान का फ्लैग और आर्मी के। वैसे मैंने सुना है आपकी आवाज बड़ी प्यारी है। नहीं, कभी भी प्यारी नहीं कभी भी प्यारी नहीं हुई। अच्छा, क्योंकि उसी वजह ये कि हो सकता है आज गाने के बाद प्यारी हो जाए। प्यारे लोग आपके शोर से जो है मिली नगमा सुना दी है, ऐसी जमीन और पाकिस्तान, इसके बगैर जाना कहाँ, चलती रहे बढ़ता रहे ये कारवां। तो वो जो याद थे अंतरे वो तो मैंने सुना दी है। बाकी अगर आप बोले जी कि कोई मिली नगमा कम्युनिटी सुनाए तो वो इम्पॉसिबल बात है। चीज़ें बहुत सारी हैं क्योंकि इस वक्त तो कश्मीर जो हमारा इस वक्त जो काबिज से इस वक्त इंडिया है, कश्मीर के ऊपर दिल खून के आंसू इस वक्त रो रहा है। सही, बिल्कुल सही। लेकिन बात ये कि मोदी को कौन नहीं जानता। मोदी को हम उस वक्त से जानते हैं जब वो वजीर आला गुजरात था और जो कुछ उसने गुजरात में किया हमारे मुसलमानों के साथ, फिर बाबरी मस्जिद पे जो कुछ किया, हम एक्सपेक्ट कर रहे थे कि कभी ऐसा हो कि ये इंडिया की जो है वो कमान संभाले तो नुकसान करेगा। और वही जो नुकसान एक्सपेक्ट कर रहे थे वो नुकसान हो गया। पूरी दुनिया ने इस पर पाबंदी लगाई कि ये ट्रेवल नहीं कर सकता। लेकिन अब भी हमें इस बात का एहसास भी है और हमारी जो इस वक्त मुसल्लह अफवाज, हम तो बात ये कि इस वक्त उनके लिए बात कर रहे हैं, लेकिन रियलिटी हकीकी तौर पे मैं अगर बात करूं वो लोग जो इस वक्त सरहदों पे लड़ रहे हैं
कल भी ये 2-3 जो है वो हमारे शहीद हुए हैं वजिस्तान ऑपरेशन के अंदर। इनके घरों में अगर जाके हम 2 मिनट के लिए बैठे ना जाके, तो आप यकीन करें कि जो है वो रूह जो है वो कांप उठती है, क्योंकि जो कुर्बानी ये लोग दे रहे हैं, मैं समझता ये हूँ कि हम सोचे भी ना तो हम वहाँ नहीं पहुँच सकते सर। एक जवान बच्चा जिसको माँ 9 महीने कोख में रखती है, फिर उसको बड़ा करती है, जवान करती है, और इस नीयत से उसको फौज में भर्ती कराती है कि उसको पता है कि ये पता नहीं वापस आएगा। कल एक पिक्चर थी, बैकग्राउंड पे उस नौजवान का लिखा हुआ था कि कर्नल, और नीचे उसका लिखा हुआ था जो है वो ब्रिगेडियर। तो वो वालिद साहब का शहीद लिखा हुआ था और नीचे उसका भी शहीद लिखा हुआ था, और माँ की एक पिक्चर थी, वो रो रही थी। तो बहरहाल ये कि ये इतने बड़े बड़े जो है वो इंसिडेंट्स जो है वो हमारी मुसल्लह फ़ौज में होते हैं, लेकिन कभी उफ तक नहीं करते, कभी उफ तक नहीं करते। और मैं कहता हूँ आज भी अगर हम खड़े हैं कायम दायम, हम अगर 2 मिनट तसव्वुर करें उन मुल्कों में जिन मुल्कों में इस वक्त समझ ये लें कि वहाँ फौज नहीं है ना, आज चेचीनिया चले जाएं, बोस्निया जाएं, शाम जाएं, आज इराक जाएं, जो हाल उनके बने हुए हैं, खंडर के खंडर बन गए हैं सर। मैं पिछले दिनों एक वीडियो देख रहा था कि एक खातून जो है वो अपनी दुपट्टा उठा के कह रही थी कि पाक फौज कहाँ है, पाक फौज। तो वो चेचीनिया के अंदर जब उन पे बमबारी हुई तो वो दुपट्टा उठा के पाक फौज को पुकार रही थी कि पाक फौज जो है वो आएगी, हमें पता है कि हमें यहाँ से आज़ाद कराएगी। तो उस वक्त पूरी दुनिया जो है हमारी पाक फौज की तरफ है। और बात ये है कि अल्हम्दुलिल्लाह हम इस वक्त पूरी दुनिया के अंदर, हमारी ISI इस वक्त पूरी दुनिया के अंदर अगर बात करें तो 2nd नंबर पे जो है कि एजेंसी है। और अल्लाह का बड़ा एहसान है इस मुल्क के ऊपर कि इस मुल्क के ऊपर अभी तक मेरी नज़र से कोई नहीं देख सकता। उसकी मेन वजह यही है कि मैंने कहा ना 27 रमज़ान जुम्मे के दिन वजूद में आना है मुल्क। इस मुल्क से अल्लाह ने कोई ना कोई काम लेना है। सही बात है। और किन से काम लेना है? आपसे, हमसे, सब मिलके काम, और हम सब ने मिलकर इसकी खिदमत करनी। सही सही है। ये पाकिस्तान के हमारे फौजी, हमारे जवान, हमारे शेर, ये पाकिस्तान की माँ ही है जो ऐसे शेरों को पैदा करती हैं। अच्छा सोलंकी साहब, शहादत जाम जो है ख़ुशीअ सां पीअण जे लाइ फ़ौजी ख़ासि तौर ते आता हूंदा आहिनि, इहो जज़्बो, इहो जुनून, ऐं हर को माना चाहींदो आहे त अराव करे मां शहीद थियां। साईं ॻाल्हि कई मोदी जी मरहूम जन गुल अल्लाह से करे तो चवंदो कि हम इसके शुक्रगुजार हैं कि इसने 2 नेशन थ्योरी जिंदा कर दी है। यानी कि ये मोदी ने वो काम कर दिया कि मुसलमानों को रियलाइज वर्ल्ड वाइड करा दिया कि भाई आप 2 नंबर 3 नंबर 4 नंबर शहरी हो, 1 नंबर अब शहरी हो ही नहीं इंडिया। अब ये शौक़ शहादत जो है, एक तो हमें ये एज बीइंग अ मुस्लिम इनहेरिटेंसी में है। पहले दिन से बाबा हाफिजुल कुरान थे, पढ़ाते थे, और जब शुरू में जब कुरान शरीफ का आयात पढ़ाते थे वो, तो वो कहते कि शहीद जिंदा होते हैं, बला या बला कल्ला तशऊर, आपको ये शऊर ही नहीं है। शहीद की जो मौत है वो कौम की हयात है। सही सही। वो शहादत शहीद नथी दो क़ौम, वो उहा क़ौम खे जेको न क़ौम न रहंदी हुआ। सही सही सही। हाणे असांखे शौक़े जॾहिं जंग ऐं उहो माहौल आहे, जॾहिं पुत्र हटांदे नहीं हिते असांजो अहिड़ो क़ौमी तरानो आहे फ़ौज जो। शाम थींदी असांजे रेडियो हूंदा हुआ पुराणा 90 2000 ते, मीडिया ते पोइ आई आहे। शाम जो सभ खां अॻु में जेका हुते हलंदी हुई, को इंडिया जो चैनल, इंडियन मूवी त उते फ़ौज जा प्रोग्राम हूंदा हुआ अहिड़ा, उते त ॿुधे कोन। उते उहे गानो हिकिड़ो सभ खां अॻु में सुम्हण महिल ऐं उथण महिल, पुत्र हटांदे नहीं विढ़ंदे, नूरिया मैडम जो गायो गानो, उहो अॼु ताईं बि उन प्यार ऐं मुहबत सां ॿुधो वियो आहे। असां जॾहिं इंडिया में पढ़ूं था त असांखे हिकिड़ो ॾिसो, सॼी दुनिया जी फ़ौज जेका प्रोफेशनल आर्मी आहे दुनिया वर्ल्ड वाइड, उहे मुस्लमान त कोन्हनि न। उहो चाइना उनखे मारे भॼाए छॾियो आहे, धोरण हिकिड़ो दीन हुयो। फ़ौज जो त कमु आहे इहो। बाय virtue of our basic trainings, they develop, मतलब ज़िंदगी अचणी वञणी आहे। मुल्क जे लाइ जेका था पंहिंजी जान ॾियो था, पाण खे यादगार बणायो, पाण खे अमर बणायो, ऐं उहो उन खां सवाइ मरणो त आहे ई आहे तव्हांखे। सही। पर तव्हां निशान हैदर वठो, निशान इम्तियाज़ वठो, सितारे ज़रूरत वठो, SJ वठो, बस जेकर कुझु करे ई तव्हां ज़िंदगी छॾियो था त दुनिया भर में यादि बि रहंदो। सही सही। मतिलबु असां उन्हनि सां मुक़ाबिलो त नथा करे सघूं, पर चवंदा आहिनि जेकर इमाम हुसैन जे लाइ केतिरो थिए क़त्ल हुसैन दरअसल मर गई यज़ीद, कुर्बानी आज़ीम मरी थी यज़ीद भी हो। सही सही। पर नालो में तो पवन से। हां सही।
यजीद जो नालो आज सही दुनिया में इस्लाम के जिंदा रहे हो सही अब उन जी कुर्बानी करना दिनी न बेशक 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 तो शहादत असा के इनहेरिटेंस में आ सही विल विश आई पांजी बाउंड्री जे कसा जो नेचुरल बाउंड्रीज है उनके संगे डिफरेंट अब बीइंग अ प्रोफेशनल सोल्जर जरे वो बेसिक ट्रेनिंग देना ना इहो खौफ कडी जरी दान तक पूरी लगदी हां तवा अचानक विंदो अचानक फायरिंग शुरू थी पूरी फायरिंग वो दान वो मतलब वो जगह फायर एक्चुअली ने बुलेट्स नो जब फायर होता पर असन खबर तो कौन है ना वो फायरिंग के असा बे दफा ट्रे दफा कोफी लियो फायरिंग हां सही सही उनका पर यू हिट द बुलेट सही आइदर यू हिट और यू विल बी डेड सही 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 जेका तवा हुन के हिट न कंदो तो वो तवा हिट करे वठो सही सही शेख साहब ता वाला केड़न सोचन में गुम थी आयो भला ये पाण के फौजी महसूस ता कयो इन वक्त लगे मूंखे ईअं तो लगे तो बॉर्डर ते बीठा हो दुश्मन सां मार उठ इन जी गालियूं एतिरी खेलियूं आहे सोलंगी के में शादी की गई असल में छा है त इहो सुठो आहे आम माण्हुनि जे लाइ बि त मरणो त हिकिड़े ॾींहुं आहे पर कुझु करे पोइ मरो त इहो बहितर आहे हमेशा जे लाइ यादि रहंदो हमेशा माण्हू तव्हांखे यादि रखंदा सही 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 ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई पंहिंजे नदीद भट्टी आहे केतिरो यादि आहे असां एम आलम आहे केतिरो यादि आहे असांजा जेके शहदा जेके जंगुनि में विढ़िया 65 में 71 में उहे नंढे इलाइक़ो किताबनि में असां पढ़ंदा हुआसीं मतलब तो वार जेके आहिनि न सही खड़ा थी वेंदा अच्छा सोलंकी साहब पंहिंजी फैमिली में पहिरियां तव्हां फौजी आहियो पहिरियां बि ख़ानदान असां वटि 90s में जॾहिं मां वियुमि त मतलब असीं पहिरीं बैच में वादी हिकु ॿ जेका असांजी ॿियो असां मुंहिंजो कोर्स में हिते कंदकोड़ तारपार कॉलेज साहब जी जी उहो ई मां असां ॿ वियासीं आर्मी में त को भी 90s में तो को भी कोन हुयो सिंधी घटि आर्मी अफसर तो हुई वो जो था 90 आज 20 आ 30 इयर्स थी आ आर्मी में बाजार का पोचण असांजी पब्लिक शुरू थी सही 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 पहिरियां त चवनि पिया त हिकु होका बि ॾींदा हुआ त पाक आर्मी में अचो जॉइन कयो मुंहिंजी घटि माण्हुनि खे मुंहिंजी जीडीपी पायलट लाइ भर्ती थी बाबा तरह वॾा बाबा चयो त बाबा फौज में न वञो तसवुर आहे त बाबा नंढो फौज में कोन वञो ठीकु आहे इंटर जॾहिं के थी त एरोनॉटिकल्स में मुंहिंजी ISSB मोरिनी उन्हनि कॉल कयो ओॾी महिल बाबा पर वरी नसीब हुयो ग्रेजुएशन या मूं ग्रेजुएशन खे ग्रो न पियो आहे क्वाट वारनि घुरायो ISSB जो वो क्लियर एंड वन जॉइन वाह वाह हाणे तव्हां हिन ख़ुशी में मिली न था ॿुधायो तव्हां माना आर्मी जॉइन कई आहे वरी माना सुठे तरीक़े सां उते रही करे रिटायर थिया आहियो ॾाढी असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे सो का फरमाइश आहे तव्हां करे सघो था उमेद माना फरमाइश ॿुधाए सघो मैं आपसे एक फरमाइश करूंगी क्योंकि ज़्यादातर शहीदों की बात चल रही है तो आप मुझे ना वो सुनाइए एक है वतन की मिट्टी गवाह रहना ठीक वो मुझे सुनाते ज़रा अजीम तर हम बना रहे
पाक फिज़ाई जो आज भी गवाह है वाकई ॾाढो ख़ूबसूरत मिली को ॿुधोसीं नंढड़ी साई वठूं सदफ़ जी बिल्कुलु नाज़रीन असां हलंदासीं हिकिड़ी नंढड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़ असां सां गॾु रहिजो मुझे सिंध के सलाम सलाम सुन हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी मोटी आयासीं पाण सदफ़ वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे सिंध टीवी जे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में मां भली कार थी कयां पाक फिज़ाई जो ॾिहाड़े ते असांजी गुफ़्तगू हली रही आहे महिमान बि असां सां गॾु आहिनि ऐं मेजर साहब सां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे मेजर साहब तव्हां ॿुधायो तव्हां अक्सर त बॉर्डर ते रहिया आहियो ऐं कॾहिं ईअं थियो आहे त कॾहिं कंहिं दुश्मन जो बिल्कुलु आमना सामना तव्हां बीठा हुजो या कोई उन्हनि खे वापसि भॼायो हुजे कोई अहिड़ी पंहिंजी कारकर्दी न तव्हां कंहिंखे टोटा चबायो हुजे जी जी का अहिड़ी मश्क थी सियालकोट बॉर्डर ते हुआसीं हुते जी उते इहे थींदो त हिन जो क्रॉस बॉर्डर में जानवर क्रॉस थी वेंदा हिकु वेले पोइ हिरण सां वाइट फ्लैग लॻाए इंटरेक्ट थींदो हो हिरण सां अच्छा अच्छा ॻाल्हाईंदा हुआसीं न हिकिड़ो त असां वेठा हुआसीं त हुननि जो माल जानवर असांजा हलिया विया हुआ अच्छा अच्छा असां वाइट फ्लैग ॾेखारियासीं हिननि खे चइजे त भई असांखे जानवर वापसि ॾियो उन्हनि में हिकिड़ो सिख हुजे उहो मथां लही आयो वेठि चई सर आप डॉक्टर आहियो मैंने कहा जी असां बड़े हिकु बार इहो कोन आइडेंटिफिकेशन ज़्यादा डिस्क्लोज कोन कंदा पिया मैंने कहा जी डॉक्टर हूँ सर मेरे बुखार तो देखे मेरे 4 दिन से बुखार मां दिल में सम्झी वञे हिकु चक्कर में छाकाणि तो कंहिंखे POW ठाहिण पिरदम वार ठाहिण उहो तव्हांजी हिकिड़ी बॉर्डर बिल्डअप एरिया आहे जेको नो मैन लैंड आहे उते जेकर हुननि तव्हांखे पकड़े वरितो तव्हां हुननि खे पकड़े वरितो यू आर गोल्ड मेडलिस्ट पकड़े तव्हां मुल्क खे करे ईंदव तव्हांखे तमगा सम्झी त मां वियासीं चक्कर पे तो करे अच्छा चए सर मेरा बुखार था तो मुझे बुखार है 3 दिनों से बुखार नहीं उतरता तो बुखार तां लायूं था असां राइफल हाणे नो मैन लैंड जेका आहे न असां हेॾां बीठा हुजूं पिरियां बीठा हुजनि हिन चौक पोस्ट पुठियां हुजे हाणे नो मैन लैंड ते न असां वेंदा आहियूं न हू ईंदा छाकाणि त तव्हां कैप्चर थी सघो था सिख अलाए छा हुनखे दिलेरी अलाए छा चुप करे ट्रक विच में जी वही पर असां हिन पासे वही बंदूक ते अल्लाह की ज़मीन है पता नहीं किसने क्यों तकसीम की अब पता ये मेरा बुखार देखो अगर इधर नहीं आ सकते मैं इधर ही आ गया मुझे देखो चलो मुझे पकड़ के ले जाओ अच्छा मैंने कहा यार तव्हां चयो यार अजीब माण्हू आहे चए थो पकड़ी वठी वञो भले पर बुखार मुंहिंजो लायो बट दैट वाज नॉट अ इशू दैट वाज द डेंजरस थिंग इवन छाकाणि त पुठियां जो ओपीज़ हूंदियूं आहिनि ऑब्जर्वेशन पोस्ट हूंदियूं आहिनि ओपीज़ जंहिंखे सॾींदा उते फायर हेवी आर्टिलरी तव्हां सोचो पिया त मथां प्लानिंग त आयो हुजे if you do something wrong they will hit you असां भारत हुन सां जो हुन जी सिख जी मूंखे बहादुर सिख निस्बतन इन डिवीजन खे उन्हनि तक़सीम क़बूल भी कोन कयो ये सब पंजाबी आहिनि सिख होॾा बि सिख सब पंजाबी हेॾा बि सॼी हिक ॿिए सां मिटियूं माइटियूं रिश्तेदारियूं त इन्हनि सां इन्हनि शुरू जा जेके 4-5 साल जेका लेफ्टिनेंट या कैप्टन ताईं हिननि सां इंटरेक्ट थींदो रहंदो आहे हीअ साम्हूं बीठा हूंदा न असां हिते बीठा हूंदा आहिनि साम्हूं बीठा हूंदा आहिनि हिकु ॿिए ते छा चवंदा आहिनि न शींहं जे नज़र न वञे बगड़ जे नज़र न वञे हिकु ॿिए ॾिसंदा हूंदा भई साम्हूं जीअं तव्हां वेठा एतिरे बंदे बीठा हूंदा निस्बतन सिख माना चङा माण्हू आहिनि सिख निस्बतन चङनि सिखनि जो मसइलो रहियो आहे हुननि सां पर इन जे करे वज़ीर आज़म साहिबु करतारपुर बॉर्डर बि हाणे खोले छॾियो त सिख भले अचनि यात्रा त बॉर्डर बि टैक्टिकल स्ट्रेटेजिक मूव हुई पर सिखनि जे लाइ हिकिड़ी भली ख़ुशख़बरी जी ख़ुशी इहे शयूं जेके न असांजी साईं चयो त असांजी ॾिसो ISI जो दुनिया में हमेशह टॉप 5 में रही आहे कॾहिं बि 5 खां नीचे हेठि कोन वई आहे 1 2 1 2 1 2 3 ते रही आहे असांजी एजेंसी माशाल्लाह हुनजा जेके बि इहे शयूं आहिनि न जेके हू प्लान कंदा आहिनि एग्जीक्यूट कंदा आहिनि न उहे असां डिस्कस कंदा आहियूं डिस्क्राइब कंदा आहियूं करणु खपनि हा सही अरे जनरली ले में अफ़सोस उन ॻाल्हि जो थींदो आहे जो माण्हू सम्झ में ईंदी ॻाल्हि कोन्हे फ़ौज जे मथां उहो एतिरी इल्ज़ाम तराशी कंदा आहिनि एतिरी इल्ज़ाम तराशी पिया कंदा हूंदा आहिनि मक़सदु हुननि जा पंहिंजा हूंदा आहिनि
न पर मुंहिंजे ख्याल में फ़ौज ते सभिनी खे एतमाद आहे। फ़ौज ते एतमाद आहे, लेकिन हाणे हुन ते इहो कंहिंखे इहो चवणु पंहिंजी आर्मी खे चवंदा असांजी आर्मी दहशतगर्द आहे, हाणे रियायत हद थी वई न भली असां ॿियूं बि हुननि अॼु ताईं कुलभूषण यादव खे दहशतगर्द चयो आहे अॼु ताईं डिक्लेयर्ड सही सही यूनाइटेड नेशन उते जेको उनखे कंहिं दहशतगर्द असांजी पंहिंजी यूनिफॉर्म में असांजा दोस्त जेके आहिनि न सभिनी खे असां इहा सभु सोशल मीडिया ते जिथे किथे ख़ुदा जे वास्ते फ़ौज खे मुतनाज़ न ठाहियो। सही फ़ौज में को हिकु अधु माण्हू गंदो थी सघे थो, इंसान आहिनि, कोर्ट मार्शल थिया आहिनि, हाणे तव्हां ॾिठा हूंदा 3-4 सीनियर अफसर जो नालो बि पुछणु न खपे, सीनियर अफसर कोर्ट मार्शल छो थिया वो असांखे ख़बर है। सही सही सही। अच्छा नईम साहब, क्या आजकल तब्दीली का क्या कुछ सुनाएंगे आज, क्या हो रहा है मार्केट में, मुल्क में? कराची की सूरत हाल भी ठीक हो गई है, अभी तो बारिश पार्टी वालों ने कहा है कि कराची का काम स्टार्ट कर दिया है, कहाँ तक पहुँचा काम, क्या किया? कराची की बारिशों में भी ऐसा कहते हैं कि भाई पाक फौज का किरदार है वैसे थोड़ा बहुत। कहानी इसमें कोई शक नहीं है, पाक फौज का तो किरदार हमेशा ही हर जगह रहा, मार्के में रहा है। असल में एक तो 90 साल का रिकॉर्ड आपको पता है कि पाकिस्तान में खासतौर पर कराची में टूटा है। कराची 180-200 मिलीमीटर बारिश पूरे साल में होती है, इस कराची में 345 मिलीमीटर बारिश एक माह के अंदर होना मतलब एक बहुत बड़ी जो है फ्लड जैसी कंडीशन थी इस कराची के अंदर। और अगर बात करें तो क्योंकि यहाँ एक मैंडेट जमात लेके बैठी हुई थी और जो कलाशनकोफ उन्होंने मुतारफ़ किया वो कराई हुई थी 35 साल से। 2013 के अगर मैं बलदियाती की अगर मैं बात करूँ निज़ाम की, तो इनका मैंडेट था सूबाई असम्बली के अंदर, फिर ये मेयर कराची, डिप्टी मेयर कराची, फिर ये सब लोग थे यहाँ मौजूद। उनका प्रेशर था कि बलदियाती एक्ट 2013 जो है वो नाफिज किया जाए, और 12 बलदियाती एक्ट 2013 नाफिज हुआ। उसमें किसकी क्या रिस्पॉन्सिबिलिटी है बांट दिए गए थे काम। ख़ासतौर पे बात ये है कि मेयर कराची के पास क्या चीज़ें हैं और जो आपका हमारा जो बलदियाती मिनिस्टर उसके पास क्या चीज़ है। ये तो खुद वसीम अख्तर ने कहा था, अगर वीडियो बीच में उसने वायरल की कि अगर मैं नाले साफ़ ना हो तो मुझसे पूछें, और नाले के लिए वो मुस्तफ़ा कमाल को एक लेटर भी दिया था, आज से 90 दिन के लिए अब डायरेक्टर हैं। अगर कचरा नोट है तो मुझसे पूछें, कचरा नोट है मुझसे पूछें, रोड ना बने, अंडर बाईपास ना बने, स्ट्रीट लाइट्स ठीक ना हो, फायर ब्रिगेड की जो गाड़ियाँ हैं अगर वो ठीक ना हो, बागात अगर ठीक ना हो, अगर बाग ठीक ना हो तो मुझसे पूछें, ये सब मेरे महकमे में। फिर जब बात आई कि जब जाने का टाइम आया तो कहा कि मेरे इख्तियारात में कुछ भी नहीं था। तो बहरहाल ये 4 साल वो रोते गाते चले गए। अब क्योंकि बात ये कि सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी पर 2 जई अक्सरियत है, और ऐसा हुआ कि 3 सूबों में तो आई जिन्होंने आई करा के लोगों की हुई निकाल दी है। 3 सूबों में तो है, सिंध में जो ये झाड़ू से पानी निकालने की कोशिश कर रहे थे जो, बस वो अब वो देख लें, वो जो लोग चाहते थे इस कराची के अंदर खास तौर पे, लेकिन पार्टी ने झाड़ू घुमा दिया है मेरे ख्याल से। बस ये कि झाड़ू तो इन्होंने खुद जो है वो अपना इन्होंने खुद घुमाया है, और किसी ने कहा था कि जब जुल्म मत से बढ़ता तो मिट ही जाता है, और आखिर मिट ही जाना है। तो इस वक्त बात ये है कि एनडीए में भी फिर हमारी इस वक्त मसला फाज है वो भी पेश है, मिल के सब ने काम करना। एक बड़ी तनकीद पीपल्स पार्टी के ऊपर हो रही थी, हालांकि सीएम साहब पिछले 5 दिन मुसलसल रोडों पे थे। ना तो यहाँ 21 MNO में से 14 PTI के MNA, फिर 30 MPA, फिर सदर नासिर शाह साहब भी मतलब काम में लगे पड़े थे, और उनकी वालदा माजदा की तबीयत भी नासाज थी उन दिनों में। हाँ, कल उनकी रिलत हो गई, और उस वक्त उनको तो मैं उसके दुख में बराबर के शरीक हैं, लेकिन इन दिनों में वो बीमार भी थी, लेकिन वो अपने काम में थे। वो वालदा के साथ उनको होना लाजमी था, लेकिन वो लगे हुए थे लोगों की खैर ख्वाह के अंदर, लोगों के मसाइल के अंदर। और रात ही उनका जो है इंतकाल हो गया, वालदा माजदा का उनका इंतकाल हुआ, और रात वो यहाँ से चले गए। तो ऐसी सूरत हाल के अंदर बात ये कि जैसे मैं हमेशा कहता हूँ, जैसे हमारे जर्नलिज्म से ताल्लुक़ रखने वाले लोग, हालात ख़राब हो, बम फट रहे हो, जो है वो सुनामी आ गई हो, लेकिन कैमरा हाथ से नहीं निकालते। घर में कोई बड़ी कोई तकरीब हो जाए, फिर बात ये है कि फंक्शन हो या घर में कोई इंसिडेंट हो जाए, कलम हाथ से नहीं छोड़ते। तो सियासतदान की अगर बात करें तो बात ये है कि वो भी पेश वालदा अस्पताल में, वो इस कराची की जो है वो खिदमत में लगा हुआ आदमी। तो इस कराची की जिम्मेदारी में समझते ही हूँ कि अकेली जो है वो जमात पीपल्स पार्टी जो है वो नहीं है यहाँ, जिनके पास मैंडेट है, जिनके मेयर कराची, डिप्टी मेयर कराची से, जिनकी पार्टी का सदर, गवर्नर, बस फिर कराची से आवाज़ लगी वज़ीर आज़म कराची से, फिर इधर 14 MNA MPA। तो पाकिस्तान पीपल्स पार्टी के पास तो यहाँ इतना मैंडेट नहीं है, लेकिन कराची में ऐसी नागानी जब आफात आती हैं या ऐसी चीज़ें आती हैं तो सबको यूनिटी के साथ हम सबको एक होना चाहिए, बजाय हम पे तनकीद करना।
ऐसे टाइम पर हमें सब ने मिलकर काम सही शेख साहब माशाल्लाह वरी ख़ुशी जी नवी इहा बि आहे त पंहिंजो जेको एडमिनिस्ट्रेटर कराची जो पंहिंजो सिंधी शालवानी साहिब खे मुक़ररु कयो वियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां त पोइ हाणे तव्हां कराची जी हालतुनि ते ख़ासि तौर ते गुफ़्तगू कंदा आहियो छा सिनेरियो ॾिसो था कराची जी हालतुनि बहितर थींदियूं छा थींदो कराची पैकेज जो ऐलान त वज़ीर आज़म अचे ऐं कयो आहे ऐं उन में 3 धुरियूं जेके आहिनि उहे कमु कंदियूं ॾिसूं था त इहे फंड्स जेके आहिनि उहे कंहिंजे कंहिंजे हिसे में केतिरा था अचनि कम बि थिए थो या नथो थिए छा त पास्ट एक्सपीरियंस जेको आहे न उहो टफ आहे कराची जो नक्शो तव्हां ॾिसो त उन में नाला जेके आहिनि उन जी विड्थ केतिरी हूंदी हुई उहा विड्थ उन्हनि जे दौर में घटि थींदी वई न जिन खे हाणे इहे पैसा ॾिना विया आहिनि ॾिसूं त उहो कमु जेको आहे उहो कीअं था कनि शैलानी साहिबु ठीकु आहे हुनजो पास्ट एक्सपीरियंस जेको आहे असांजे लाइ उहो बहितर आहे ऐं उमेद त करणु घुरिजे त उहो सुठो कमु कंदो पर उहो अकेलो त न करे सघंदो न हाणे जीअं NDMA खे चयो वियो आहे त नाला साफ़ कंदी माना ॿिया माण्हू नाले साफ़ करण में हिसो न वठंदा नाले साफ़ करण जी ड्यूटी उन्हनि जे हवाले आहे वरी आबादकारी जेके उतां लॾ पलाण थींदी उन्हनि जी आबादकारी वरी सिंध गवर्नमेंट खे ॾिनी वई आहे त उहा हाणे सिंध गवर्नमेंट किथे उन्हनि खे आबाद कंदी वरी इहो सुवालु ईंदो त असांखे अॾावतूं बि ठाहे ॾियो छो जो हुते त ड्राथियूं तव्हां आहिनि हालांकि इहे सभिनी जे दौर में ये आबाद करण में सरकारी सरपरस्ती रही आहे ईअं न त उहो पंहिंजे लेखे अची विया रातो राति हीअं ॾिसो कैंटोनमेंट एरियाज़ आहिनि कराची में 60% जेको आहे ऑफ कराची लैंड कैंटोनमेंट बोर्ड्स जे हवाले आहे सही नालनि जी ॻाल्हि उनजो कमु केरु कंदो नालनि जी ॻाल्हि निकिती आहे कराची जा नाला पंहिंजी जाइ ते पर फ़ौजीअ जी जेका बंदूक आहे न उनजी नाली साफ़ हुजे कंहिं वक़्तु बि फायर करे सघे उहा साफ़ हुअणु घुरिजे ईअं न असां लोकल आदमी मोरो जा सही ज़िंदगी गुज़ारी आहे हिकिड़ी ॻाल्हि असां त सभिनी खां जेको हथ वधारे कंदासीं एक्चुअली असां अमल असां ॾिठो आहे त जेकर 15% बि एक्चुअली ऑन ग्राउंड लॻे कोन पियो सही असां न को कंदे इल्ज़ाम था विझूं लेकिन हीअ असांजो मर्ज़ आहे इहो ख़तमु थियो हीअ अहिड़ो मर्ज़ आहे जेको निकिरण जो नालो कोन थो वठे सही मेजर साहब वॾी महिरबानी सभिनी खे मन थो कयो न यार ख़ुदा जो पर अॼुकल्ह तव्हांखे 11 अरब मिलिया जेकर 5 अरब बि लॻा त बि निकिरी लख थोरा साईं तव्हां न तव्हां कीमती वक़्तु छॾायो इलाही गुफ़्तगू रहिजी वई ॿिए प्रोग्राम में कंदासीं साईं शेख साहब तव्हांजी वॾी महिरबानी अकड़ा साहब तव्हां बि बड़ा तव्हां करे आयो असांजे प्रोग्राम में नईम साहब आपसे तो गुफ्तगू वैसे भी होती है आज बहुत अच्छा लगा आपसे गुफ्तगू करके आख़िर में वेंदे वेंदे उम्मे शहज़ाद आवाज़ मिली न घुम ॿुधंदासीं पोइ हाणे भला मोकिलायूं जी बिल्कुलु या अञा हिते हुजूं न बसि हाणे सुभाणे जे लाइ वरी प्रिपेयर थी अचणो आहे जी नाज़रीन ऐं पंहिंजे घर वारनि जो जेके तव्हां सां प्यार कंदा जंहिंसां तव्हां प्यार कंदा उन सभिनी जो खोड़ सारो ख़्यालु रखंदा दुआउनि में असांखे यादि रखंदा इंशाल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं तव्हांजी खोड़ सारी दुआउनि सां गॾु अल्लाह हाफ़िज़ सलाम सिंध जी लतीफ़ जी मिठी ॿोली अल्लाह भाई